जय झूलेलाल। साईं ओ साईं, साईं मेहर वसाईं, साईं ओ साईं, साईं मेहर वसाईं। सारे विश्व के पालण वारा, मेहर मया जा कर वसतारा। सारे विश्व के पालण वारा, मेहर मया जा कर वसतारा। रिम झिम रंग रचाई ओ साईं, रिम झिम रंग रचाई ओ साईं, साईं ओ साईं, साईं मेहर वसाईं। देश की भक्ति देश की सेवा, स्वर्ग जी बाग जमिठड़ा मेवा। देश की भक्ति देश की सेवा, स्वर्ग जी बाग जमिठड़ा मेवा। ने भाल भलाई ओ साईं, ने भाल भलाई ओ साईं, साईं ओ साईं, साईं मेहर वसाईं। आ आ बालकायूं नंढड़ा नंढड़ा, तेरा साजा कचड़ा कचड़ा। बालकायूं नंढड़ा नंढड़ा, तेरा साजा कचड़ा कचड़ा। शाल से दगलाई ओ साईं, शाल से दगलाई ओ साईं, साईं ओ साईं, साईं मेहर वसाईं, साईं ओ साईं, साईं मेहर वसाईं, साईं मेहर वसाईं, साईं मेहर वसाईं। जय झूलेलाल। नमस्कार, जय झूलेलाल। हिकु भेरो वरी मां कविता तव्हां सभिनी जो दिल जी गहराइनि सां स्वागत करे रही आहियां, अभिनंदन करे रही आहियां। असांजे हिन प्रोग्राम फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधी सुहिणा सिंधी ऐं डॉक्टर गुरमुख जगवानी प्रेजेंट्स लव यू ज़िंदगी। त साथियों, अॼु जे हिन शो में तव्हां असांजे साईंअ खे यादि कंदे असांजे व्यूवर्स सां गॾु असां प्रोग्राम जी शुरूआत करे रहिया आहियूं। चयो वियो आहे, बालक आहियूं नंढड़ा नंढड़ा, पेर असांजा कचड़ा कचड़ा, पर तॾहिं बि असां नंढड़ा आहियूं, तॾहिं बि असांखे साईंअ जी आसीसूं ज़रूरु खपंदियूं आहिनि। हिकु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि थी मूंखे यादि अचे कि चंड जी जेब में, चंड जे खीसे में रखियो हम मूं ढेर सारा तारा, यानी सितारा, ऐं बबूअ जे हंध ते सॼा सितारा विखिरजी विया। सुबुह खां बबू ॾाढो बिज़ी हो। बिज़ी छा में हो? सितारा चूंडण में, यानी तारनि खे ॻोल्हण में। ऐं माउ हुई कि वाका करण बंदि ई न पई करे, चएसि पई कि तूं सितारा ॻोल्हींदे, सितारनि खे चूंडींदे या अखरनि खे लिखंदे, स्कूल वञण जो टाइम थी वियो आहे। पर बबू ॾाढे टेंशन में हो, पशोपेश में हो। सोचे पियो, मां सपननि खे चूंडियां, यानी सितारनि खे चूंडियां या अखरनि खे लिखां। हिकु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कंहिं चई आहे कि कंहिं ॿार खे अगरि खिलाइणो आहे त मंदिर में वञी ईश्वर जा दर्शन करे वठो।
त साथियों, लव यू ज़िंदगी में तव्हां सभिनी जो स्वागत हिन ख़ूबसूरत ॻाल्हि सां, जंहिं ॻाल्हि में सिर्फ़ु मुंहिंजो ॿुधाइण जो मक़सदु एतिरो हो कि असां जंहिं माहौल में रहूं था त उन में सपना त चूंडींदा आहियूं, सितारनि खे त पासे में रखंदा आहियूं नंढड़े ॿार वांगुरु, पर उहे ॻोल्हींदे, उन्हनि खे पाईंदे, उन्हनि खे चूंडींदे असां केतिरो बिज़ी करे छॾियो आहे पंहिंजी लाइफ खे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे कि इन्हनि सपननि खे चूंडींदे, सितारनि खे पाइण जी कोशिशि ज़रूरु कयूं, पर सभिनी खां पहिरीं सेल्फ लव, यानी पंहिंजो पाण खे बि प्यार कयूं। पंहिंजो पाण खे प्यार कंदासीं त दुनिया सां बि प्यार करे सघंदासीं। त साथियों, तव्हां सभिनी जो स्वागत फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधी, सुहिणा सिंधी ऐं डॉक्टर गुरमुख जगवानी प्रेजेंट्स लव यू ज़िंदगी। सभिनी खां पहिरीं मां स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदसि असांजे सपोर्टर्स डॉक्टर गुरमुख जगवानी साहब, दादा मुरली अदनानी जी ऐं डॉक्टर पीटर पीताम्बर ढलवानी जी खे। नमस्ते, जय झूलेलाल। सचो जय सतराम झूलेलाल। सुहिणो कंवरराम सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं दादा मुरली खे, कविता जी खे ऐं पीटर जी खे। वाह साईं वाह। पीटर जी जय झूलेलाल। नमस्कार। कविता जी, मुरली जी, जय डॉक्टर गुरमुख झूलेलाल। जी, जय जय झूलेलाल। झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु ज़िंदगीअ जे अंदाज़नि खे जीअंदे, सपना चूंडींदे, ख्वाब चूंडींदे असां सां गॾु जेके ॿ शख़्स हिन कार्यक्रम में बतौर महिमान अचण वारा आहिनि, उहे आहिनि मलेशिया जा दतुक शाह जी। उन्हनि खे मां इनवाइट करणु चाहींदसि स्क्रीन ते। उन्हनि जे बारे में अॻिते मां तव्हांखे ब्रीफ कंदमि कि हू कहिड़ी पोज़ीशन ते आहिनि। यू आर मोस्ट वेलकम सर। ऐं गॾोगॾु इनवाइट करणु चाहींदसि मां कमल मीरचंदानी साहब खे, उहे असां सां गॾु जुड़नि। USA मां कमल मीरचंदानी साहब। गॾोगॾु मां चाहींदसि कि पूनम वासवानी बि असां सां गॾु स्क्रीन ते हुजे ऐं ज़िंदगीअ जा रंग ॾेखारण अॼु असां सां गॾु नारी लछवाणी साहब मौजूद आहिनि, उहे बि नमस्ते, जय झूलेलाल। नमस्ते नमस्ते सभिनी खे नमस्ते। नमस्ते। दतुक जी जय झूलेलाल। जय दत्तुक जी जय झूलेलाल। सचो सतराम। कमल जी जय झूलेलाल। वाह वाह वाह। मां चाहींदसि कि कार्यक्रम खे अॻिते वधाईंदे महिमाननि जो स्वागत डॉक्टर गुरमुख जगवानी साहब कनि। सभ खां पहिरियों कविता जी, मां तव्हांजे दिलि जी गहराइनि सां शुक्रिया थो अदा कयां, धन्यवाद थो चवां जो अॼु हेॾी तव्हां वटि बरसाति आहे, जो असांखे लॻे पियो त शायदि असांजो प्रोग्राम लेट थी वेंदो, पर तॾहिं बि तव्हां हिन प्रोग्राम जी प्यार में, माण्हुनि जी सिक में ऐं असांजे महिमाननि जी आनर में सभु ॻाल्हियूं छॾे कहिड़े बि तरीक़े सां असां जॉइन थिया हो। चवंदा जिते चाह हूंदी आहे, सिक हूंदी आहे, मालिक उते पाण ई मदद कंदो आहे। छो जो असांजे प्रोग्राम में जो हेॾा सुहिणा महिमान जुड़िया आहिनि, चवंदा आहिनि हुजनि शल हयात विसरी कोन वञनि। शाह साहब चयो आहे त हुजनि शल हयात विसरी कोन वञनि, रूह संदियूं ॻाल्हियूं सारे तिन सां कजनि, अला अहिड़ा मुहब हुजनि जे सदाई रहनि रूह में। तव्हां दत्तुक शाह राणाई, असांजा कमल मीरचंदानी, तव्हां असांजी सदाई रूह में रहियल आहियो, असांजे दिलनि में आहियो। मां तव्हां सभिनी जो ॾिसंदड़ जो, सभिनी जो दिलि जी गहराइनि सां स्वागत थो कयां ऐं उमेद थो कयां त इहे ई प्यार भरी मोहबतूं तव्हां असां सां सदाई क़ाइमु रखंदव। थैंक यू। वाह साईं वाह वाह, तमामु सुठो। असां गॾु जेका हीअ मिठड़ी गायिका, अॼु असांजे लाइ ॾाढो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। असां सां गॾु जेका हीअ मिठड़ी गायिका पूनम वासवानी आहे, इन जे हिकु एल्बम जी लॉन्चिंग अॼु असां करण वारा आहियूं तव्हां सभिनी जी मौजूदगी में। त तव्हां सभिनी सां मुंहिंजी गुज़ारिश आहे कि जय झूलेलाल गॾिजी करे चऊं ऐं हिननि जे हिकु एल्बम जो जेके असां यूट्यूब ते रिलीज़ करण वारा आहियूं अॼु, ऐं ॾाढी ॾाढो ख़ूबसूरत कलाम हिननि ॻायो आहे, उहो असां ॾिसंदासीं। त सभिनी खां पहिरीं तव्हां मुरली अदनानी साहब सां चाहींदसि कि उहे सभिनी जी तरफ़ां पूनम खे वाधायूं ॾियनि ऐं हुन एल्बम जी असां लॉन्चिंग कयूं। जी पूनम जी, तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। अॼु तव्हांजे कैसेट जी लॉन्चिंग आहे। तव्हां जेको हींअर गीत ॿुधायो तमामु एप्रोप्रिएट अॼु जे टाइम जो, ॾाढो सुठो आवाज़ु आहे, ॾाढो सुठो आहे। तव्हांखे वाधायूं था ॾियां ऐं कैसेट रिलीज़ करण जूं महिरबानी महिरबानी सभिनी खे। त हलो ॾिसंदासीं अॼु जे हिन गीत खे असां लॉन्च करण वारा आहियूं। मां प्रदीप जी सां रिक्वेस्ट कंदसि कि हुन गीत खे प्ले कनि ऐं असां सभु पूनम खे वाधायूं ॾियूं था। साथियों, असां सदाई चवंदा आहियूं कि ॾीए जी रोशनी असां सभिनी जे दिलुनि खे रोशन कंदी आहे, त अहिड़ा ई कुझु भाव हिन गीत में बि आहिनि।
जलायो मुझन को दियो जलायो खिंचायो था तो 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 खिंचायो था बेसिनते करण जा जोर के नो हवा लगायो जोर के नो हवा लगायो मुझने को दियो जलायो मुझने को दियो जलायो सजायो जोर के नो हवा लगायो जोर के नो हवा लगायो मुझने को दियो जलायो मुझने को दियो जलायो ला 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 मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे। मां चाहींदसि कि असांजे महिमाननि खे बि स्क्रीन ते वठो, प्रदीप जी, असांजा जेके गेस्ट हुआ उन्हनि खे बि स्क्रीन ते वठो। वाह पूनम वाह, ॾाढो ॾाढो सुठो लॻो ऐं मां सभिनी जा व्यूज़ ज़रूर चाहींदसि कि उन्हनि खे ही मूं जॾहिं बि ॾीओ जलायो आहे ज़ोर केॾो हवा लगायो आहे। कविता जी इहो जेको गीत आहे मूं कॾहिं इहो जलायो आहे, इहो जेको आहे असांजो इमदाद हुसैनी साहब लिखियो आहे, मूंखे जेतिरे क़दुरु यादि अचे थो। ऐं इनखे जेको असल में ॻायो हो सो तामीर हुसैन ॻायो हुयो, पोइ फ़कीर सादिक ॻायो, पोइ आबदा परवीन ॻायो, हाणे असांजी नरोदा मालिनी ॻायो आहे। तव्हां यकीन कंदो इहो एॾो ॾुखियो गीत आहे, एॾो ॾुखियो कलाम आहे जो हिनखे खाइण लाइ चङो भलो माण्हू सोचींदो आहे। मां दिलि जी गहराइनि सां पूनम जी खे वाधाई ॾींदुमि। मां राति जो सुम्हंदो आहियां त इहो ज़रूर गीत ॿुधंदो आहियां, मुंहिंजो फेवरेट में फेवरेट सॉन्ग आहे। ऐं तव्हांखे दिलि जी गहराइनि सां वाधाईंदा त सचो मुंहिंजो साईं कंदो इहो गीत तव्हांजो हिंदुस्तान न पर पूरे वर्ल्ड में रिकॉर्ड तौर कामयाबी हासिल कंदो। धन्यवाद धन्यवाद। पीटर साहब, मां चाहींदसि तव्हां बि ॿ लफ़्ज़ आशीर्वाद जा असांजी हिन न्याणीअ खे चओ। मां कविता जी पहिरीं त असांजो प्रेसिडेंट जेको असांजा प्रेसिडेंट आहिनि मिस्टर दत्तुक शाह, उन्हनि जो स्वागत थो कयां। ऐं ॿियो मिस्टर असांजा सीनियर मेंबर असांजा मिस्टर कमल मिर्चंदानी साहब, ऐं तव्हां ऐं जेको पूनम जेको हींअर वीडियो रिलीज कयो जेको ब्यूटीफुल सॉन्ग जीअं गुरमुख भाई चयो कि भाई उन्हनि जो फेवरेट सॉन्ग आहे,
त मां तव्हांखे लख लख वाधायूं थो ॾियां ऐं धन्यवाद इहा ई कामना धन्यवाद कंदुसि की भाई मैक्सिमम इहो असां फॉरवर्ड कयूं, माण्हुनि खे व्यूज़ मिलनि जी ऐं सभिनी खे शेयर कयूं, ॿुधनि गानो। धन्यवाद। जी 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 धन्यवाद धन्यवाद। मां हाणे मुरली अदनानी जी सां रिक्वेस्ट कंदसि कि उहे बि आसीसूं ॾियनि, तंहिंखां पोइ असां पंहिंजे हिन प्रोग्राम जा सेगमेंट शुरू कंदासीं। मां बसि पूनम खे सचपच वाधायूं थो ॾियां। सभ खां पहिरीं त आवाज़ तमामु मिठो आहे ऐं अखर त जीअं असांखे जगवानी साहिब ॿुधाया त कॾहिं जो ही ॻायल आहे, केतिरनि ॼणनि ॻायो आहे ऐं ॻाइणु केॾो ॾुखियो आहे ही सॉन्ग। त मां सचपच वाधायूं ॾींदुसि पूनम खे त धन्यवाद ज़िंदगीअ में अञा मथे उसरंदा। महिरबानी महिरबानी। बहुत 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 तव्हां सभिनी जी दिलि सां महिरबानी। ऐं हिकु भेरो वरी मां स्वागत करणु चाहींदसि द मोस्ट रिस्पेक्टेड दातुक शाह लालचंद रणाई साहब जिन जो ऐं कमल मीरचंदानी साहब जो, आदरणीय कमल मीरचंदानी साहब जो। ऐं तव्हां सभिनी सां मुंहिंजो अनुरोध आहे कि हाणे तव्हां बैक स्टेज असांजे पूरे प्रोग्राम जो आनंद माणो। अॻियां वधंदासीं। I also would like to congratulate Poonam for releasing a video today. Congratulations. थैंक यू वेरी मच। थैंक यू Thank you. त साथियों, हाणे वक़्तु अची चुको आहे अॻियां वधण जो। ॾिसो न, असां कॾहिं कॾहिं जॾहिं सपना ॾिसंदा आहियूं, हींअर ॾीए जी ॻाल्हि कईसीं, सितारनि जी ॻाल्हि कईसीं, असां हिकु अहिड़ी आकाश गंगा जी कल्पना कंदा आहियूं जिते हिकु दूधिया रस्तो हुजे, खीर जहिड़ो, जंहिं ते असां हलूं, जिते झिलमिलाईंदड़ सितारा हुजनि, जिते ढेर सारा ख्वाब हुजनि असांजा। अगरि असां नंढड़ा ॿार थी वञूं, पंहिंजे बचपन में मोटी वञूं, त हिकु ॻाल्हि ॿी चवंदसि कि असां उते चाहींदासीं कि उते असांजे लाइ चॉकलेट्स बि हुजनि। ख़ैर, इहा त ॿी ॻाल्हि आहे कि हिते असां हाणे नंढा कोन आहियूं, असां वॾा थी चुका आहियूं। पर साथियों, कॾहिं कॾहिं दिलि थींदी आहे न कि पंहिंजे नंढपण जी तरफ़ मोटी वञे। ऐं अहिड़ा पल ईंदा आहिनि ज़िंदगीअ में, अहिड़ा मोमेंट्स ईंदा आहिनि। त उहे कीअं ईंदा आहिनि उहो ज़रूरु तव्हांखे मां अॻिते ॿुधाईंदमि। पर पहिरीं हाणे ॻाल्हि कंदासीं असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ जी, सिंधियत जी, ऐं जेको असांजो ही मिशन आहे कि लेट्स सेलिब्रेट द ज़िंदगीज़ ऑफ सिंधीज़ वर्ल्ड वाइड। यानी पूरे ग्लोबल लेवल ते असांजा जेके सिंधी शहदाई आहिनि, जेके सिंधियत जा सचा सिपाही आहिनि, उन्हनि सभिनी जे जीवन खे ॼाणण जी कोशिशि कंदासीं। ऐं अॼु इन ॾस में असां सां गॾु जेके ॿ शख़्सियतूं मौजूदु आहिनि, उन्हनि खे मां हिकु हिकु करे सॾु कराईंदमि। ऐं सभिनी खां पहिरीं हलंदासीं पहिरें सेगमेंट में, जंहिंजो नालो आहे अंदाज़ ज़िंदगीअ जा। दोस्तों, सिंधी जॾहिं असां चऊं था सिंधी अखर, त सिंधी हिकु ॿोली कोन्हे, सिंधी हिकु कल्चर आहे। सिंधी पंहिंजो पाण में हिकु संस्कार आहे, हिकु संस्कृति आहे। ऐं विश्व जे कुंड कुर्छ में अहिड़ा घणा ई सिंधियत जा शहदाई जेके पंहिंजे वतन खां परे आहिनि, वतन खां परे रही करे उते हिकिड़ी नंढड़ी सिंध वसाए वेठा आहिनि, पंहिंजे कोशिशुनि सां पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखे वेठा आहिनि। अहिड़ा सिंधी जेके तमामु 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 कम करे रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे सैल्यूट आहे। पर अॼु मां हिकु अहिड़े शख़्स खे इनवाइट करणु चाहींदसि जंहिंखे मां मुंहिंजियूं अखियूं साक्षी आहिनि। छो त मलेशिया जे हिकु अहिड़े जॻह ते रहंदड़ ही शख़्स दिलि सां सिंधी आहे। ऐं हिन शख़्स जे बारे में मां ॿुधायां त हिनखे मलेशियन गवर्नमेंट दातुक जो टाइटल ॾिनो आहे। ही दातुक जो टाइटल तव्हां चवंदव, घणेई माण्हू अजब खाईंदा आहिनि कि ही कहिड़ो नालो थियो, पर ही नालो कोन्हे। दातुक हिकु टाइटल आहे जेको इक्विवेलेंट टू द टाइटल सर आहे। इंग्लैंड में जीअं टाइटल सर थींदो आहे, तीअं मलेशिया में ही टाइटल दातुक उनजे लाइ आहे। ऐं मलेशियन गवर्नमेंट पारां ही ॾाढो मान वारो, ही ॾाढो सम्मान वारो, ही ॾाढो रेस्पेक्टफुल टाइटल शाह साहब खे मिलियो आहे। इहो ई न, उन्हनि खे मलेशियन गवर्नमेंट पारां जेको जस्टिस ऑफ पीस जे लाइ अवॉर्ड कयो वियो आहे, उन्हनि खे सोशल अकॉम्प्लिशमेंट, यानी हुननि जेके समाज जूं सेवाऊं कयूं आहिनि, जेको पंहिंजो समाज खे ॾिनो अथऊं, उनजे लाइ उन्हनि खे उते सम्मानित कयो वियो आहे। त अहिड़ो शख़्स जेको हिन वक़्तु अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन जो प्रेसिडेंट आहे, ऐं अक्सा जो प्रेसिडेंट रहंदे बखूबी पंहिंजी ज़िम्मेदारियुनि जो निर्वहन करे रहियो आहे। इहो ई न, फाउंडर आहे सिंधी साउथ ईस्ट एशिया गेम्स जो, ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ मलेशिया जो प्रेसिडेंट बि आहे। त मां ॾाढी सिक सां, ॾाढे प्यार सां नींड ॾियणु चाहींदसि दातुक शाह लालचंद रनाई साहब जिन खे कि उहे अचनि ऐं मूंसां गॾु स्क्रीन शेयर कनि।
You are most welcome, sir. Yes. Jai Jhulelal. Jai Jhulelal. Jai Jhulelal. I hope all good, and I am so happy to see you in my show. ॾाढी ख़ुशी थी रही आहे तव्हांखे ॾिसी करे इन शो में, बिकॉज़ मां दातुक साहब सां पर्सनली मिली चुकी आहियां मलेशिया में. इन्हनि जी हॉस्पिटैलिटी, इन्हनि जो प्यार, इन्हनि जी कुर्ब असां सभु ॾिसी आया आहियूं इंटरनेशनल सम्मेलन में. So first of all, I would like to ask you, being a gentleman, being a Sindhi gentleman, how is your life journey is related to Sindhi? Okay, first of all, thank you for your kind words and introduction. I'd like to say a warm greetings to all the Sindhis around the world. Jai Sindhi, Jai Jhulelal. First of all, I would like to say thank you to Kavita Israni for inviting me in your show, and also to say thanks to the organizer, Srena Sindhi of Pune, and the Friends International Sindhi for having me in this show. In particular, I'd like to thanks to Mr. Murli Advani, Dr. Gurumukh Jagwani, and Dr. Peter Dalwani for having me today. Well, my life journey in Malaysia. Well, my parents, the late Dada Lalchan and the late mother Devi Bai, was originally from Pakistan before the partition. They came to Malaya as they did their migration and took their business opportunity in Malaysia. I was born in Malaysia in a town called Taiping. I'm married with two lovely daughters. In Malaysia, we have a very small Sindhi community. We have about 150 families, and the Sindhi population is about 1,200. Very small compared with the neighboring country like Singapore and Indonesia. I started getting involved with the Sindhi community at a very young age. I was 21 years old. I got myself in the Sindhi Association of Malaysia as the head of the youth section, where we organize youth picnics, youth dance, and many social events. It is my passion to work with Sindhis and want to see that Sindhi progress greater heights and connected with the Sindhi people around the world. I like to see the Sindhi get into politics where there's a lot. I like to see Sindhi getting into politics where they are residing. No doubt, we are very successful in the business world, but not much in politics. Of course. That's it. Great. It's great to hear from you. So what is the position of Sindhis in Malaysia? What role do you play there? And how the people of Malaysia are connected there? Okay. Well, the position role that I play in Malaysia, well, we are a very small Sindhi knitted community. But practically, we know each another every one day. We know each other. There's no, we can mention any name, we know each other. I got my position in the Sindhi Association of Malaysia, first as a treasurer, then as a deputy president, and now I'm the president. I have successfully led the association for past 16 years until now. The Sindhis in Malaysia are very well connected with each other because we do have many events, celebration. We organize our Cheti Chand, Diwali Ball, Satai, Mother's Day, Father's Day, potluck parties, and very important, without fail, we have Chand prayers every month in the temple, which we have been doing it for the last 30 years. Another major event we hosted was the 21st Sindhi Sammelan 2014, held in Kuala Lumpur, where you, Kavita, were my master of ceremony. Yeah, I remember. मुझे याद है सुठे तरह से. That's right. मूंखे सुठे तरह याद आहे ऐं सुठे तरह याद आहे कि उन मलेशिया अचण खां पोइ एॾी ख़ुशी मिली हुई, तमामु ख़ुशी थी हुई. इन करे ख़ुशी थी हुई कि उते जेके दातुक साहब जी टीम जेका हुई, they were working so well. एॾो well organized प्रोग्राम हो, वो एॾो well organized सम्मेलन हो कि अॼु बि असां उन सम्मेलन खे याद कंदा आहिनि. So दातुक साहब, how do you connect to Sindhis and Sindhiyat there? जॾहिं मां आई हुअमि उते, तो
मां इहो ॾिठो कि तव्हां सां सॼो मलेशिया जा सभु सिंधीस कनेक्टेड हुआ. So how do you do that? Well, I organize events where the community comes together and take part in events organized by the association. Events such like during the volleyball, youth games with our neighboring countries, and also by hosting the International Sindhi Sammelan. I connect with the Sindhiyat by supporting the serving the international body of AXA and also attending the Sindhi Sammelan around the world and being the founder of the Sindhi Games. So tell me something more about AXA and International Sammelan first. We are having one picture of Sindhi Sea Games. So tell us something about this. You are president for this. You are founder of this organization. So tell us something about this. You're asking me about AXA. You're asking me about AXA and the International Sammelan, right? Well, in regards to the Elias Global Sindhi Association, also known as in short AXA, or we call it AGSA. As we all know, it was founded in 1989, and the co-founder was Dada Prem Lalwani. And in the year 2018, last year, 2 years back, we celebrated our Silver Jubilee, which was our 25th Sindhi Sammelan in San Francisco in California. This tells us that AXA is a very well-established institution that represents most of the Sindhi association around the world, and it comes under one big umbrella, that is AXA. I first joined AXA in the year 2014 as a board member and being an organizer chairman for the 21st Sindhi Sammelan. After 2 years, I was the joint treasurer. After that, I became the vice president in 2017. Last year, 2019, at the 27th Sindhi Sammelan, I became the president of AXA on the ship cruise that was held in Barcelona. That was a journey for me to be in AXA, and had learned a lot and I've gained the experience. My vision for AXA is to get this institution to represent in United Nations that AXA is recognized by all the Sindhi associations around the world. Oh, yes. I have written official letter to them, which is in the pipeline now. So I hope we can get through this mission that I want to go out for that. Yes. We are having some photographs of All India International Sammelan. मां प्रदीप जी सां रिक्वेस्ट कंदमि गेम्स जे अलावा जेके ॿिए फोटोग्राफ आहिनि सम्मेलन जा असां उहे फोटोस ज़रूर तव्हां स्लाइड हलायो. We are having some photographs. And for the next for your information, in 2014, Malaysian hosted the 21st Sindhi Sammelan. You can see the photos there. As you will very well know that it was a successful event. What do we get by hosting the Sindhi Sammelan event? Number one, we benefit by getting the Sindhis around the world to be connected under one roof at the same time and have the awareness of our culture, language, and our old heritage. Number two, how do our local Sindhi association get connected to our Malaysian government? I managed to get our local Sindhi association to be recognized by the Malaysian government. For example, in our Sindhi Sammelan 6 years ago, I managed to invite successfully 3 important government ministers to attend in person our Sindhi Sammelan for officially opening the event. And not only that, they also gave us a gift to the association from the government of Malaysia, a sum of 100,000 ringgit towards the cost of holding the Sindhi Sammelan in Malaysia. It's truly a great recognition for our Sindhi community. This is a big advantage for you to host and get connected, recognized by the government of your own countries. Use this event as your platform. Therefore, I encourage Sindhi association around the world to be the host for the further Sindhi Sammelan in coming years. Well, for 2020 Sammelan, in short, in regards to the 27th Sindhi Sammelan in Pune, we're supposed to be next month in October.
But Yes. unfortunately, it have to be postponed until now. We cannot decide the new dates. We are not able to forecast any clearer picture with the situation in India. As currently, we can see that there's not much improvement in regards to the COVID-19 pandemic. We will just have to wait and see how the situation, and I hope AXA, I and my AXA committees are working very closely with our organizing chairperson, Dr. Peter Dalwani, and he updating us regularly the situation in India. Hope all goes well with the blessing of Jai Julilal. We'll keep you all updated with the new dates. या रखो ईश्वर ते हम असां सिंधीअ में चवंदा आहियूं कि रखो साईंअ ते त लेट्स कीप इट ऑन साईं एंड सब अच्छा ही सब सुठो ही थींदो ॾाढो सुठो थींदो so let me ask one more question. You are founder of Sindhi Southeast Games and as a founder of this association, what is your vision? Like when we talk about Sindhi Games, so what do you mean by Sindhi Games? Okay. Well, the Sindhi Southeast Asia game was formed by me, and it was my baby. As a founder of this Southeast Asia game, and we have achieved a successful event with the Sindhi's youth, I'm mentioning youth here, for the last decade. It held every 2 years once on a rotating basis for the different countries to be the host. It was inaugurated in Malaysia 2010. The first two countries took part was Malaysia and Singapore. The second Sindhi Games were held and hosted by Singapore in the year 2016. And the third one was held in Jakarta, Indonesia in the year 2018. We had 4 countries that participated: Indonesia, Malaysia, Singapore, and Philippines. We had 400 Sindhis youth participated on that event. And for this year, 2020, the game was supposed to be held in Philippines in August, but unfortunately, the game had been postponed until next year, mainly due to the COVID-19. These games have been connected a lot of Sindhi youth. They are looking forward for the next event. Finally, my vision is to bring the games to all the Sindhis all over the world and make it a our very own Sindhi Olympics Games, which will be held every 3 years one. And I hope it becomes reality. The games involved mainly is badminton, football, darts, tug-of-war, table tennis, bowling, swimming, and many games that, we are trying to even include cricket. If we have few country want to participate, we will put it. So, well, that is my vision. Great. You are having great vision, and it was wonderful talking to you. ॾिसो न सर, सभिनी जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा थींदा आहिनि. कोई कंहिं तरीक़े सां तो सिंधियुनि खे हिकु करे, कोई कंहिं तरीक़े सां तो करे. त दातुक शाह साहब मलेशिया में हुते सिंधियत जी जेका अलॻि जॻाए वेठा आहिनि, पंहिंजे नमूने पंहिंजे तरीक़े सां, उन्हनि जे लाइ मां उन्हनि खे सैल्यूट थी कयां. And we are proud of you, sir. Thank you very much for coming on our show. And really, you deserve. Yes. We are having one more photograph of yours with our Prime Minister Narendra Modi ji. So, what was that? Tell me something about this. This was officially visit when our Honorable Prime Minister visited Malaysia. So we had the opportunity to meet him personally. So they gave us about maybe last 10 minutes to be with him. So you can see with the photograph with my wife and myself with him. It's an excellent man. Great. So, Mr. Datuk Shah, we are very thankful to you that you come on our show, and we all Sindhis are proud of you. Thank you very much. Jai Julilal. Thank you very much. Jai Sindhis, Jai Julilal. Thank you. त साथियों, जीअं मां चयमि कि हर को पंहिंजे नमूने सिंधियत जी सेवा करे रहियो आहे. ही हुआ दातुक शाह जेके मलेशिया जा हुआ. तव्हांखे मां उन्हनि जे बारे में ॿुधायोमांव. हाणे हलंदासीं सिधो मलेशिया खां असां हलंदासीं सैन फ्रांसिस्को कैलिफोर्निया जी तरफ़. साथियों, हिकु शख़्स जंहिंखे कैलिफोर्निया जो बार बि चवंदो आहे जय झूलेलाल. हू जय झूलेलाल वारा अंकल
केॾी न सुहिणी ॻाल्हि आहे। जीअं जीअं मां पंहिंजे लाइ हमेशह चवंदी आहियां कि मां जगत दीदी आहियां। एवरीवन यूज्ड टू कॉल मी दीदी। ही मूंखे छा थी वियो, मां वरी सिंधीअ ते मोटी थी अचां। त मूंखे सभु ॼणा दीदी चवंदा आहिनि, त मां चवंदी आहियां कि मां त जगत दीदी आहियां। त ईअं ई असांजा हिकिड़ा हिंदुस्तान में ई न, हिंदुस्तान जे ॿाहिरि सैन फ्रांसिस्को में हिकु जय झूलेलाल अंकल आहिनि, जेके उन खेत्र जे सभिनी सिंधी ॿारनि खे न सिर्फ़ु सिंधी सेखारींदा आहिनि, न सिर्फ़ु सिंधी पढ़ाईंदा आहिनि, बल्कि उन्हनि खे सिंधी कलाम, सिंधी गीत, उन्हनि सां बि नातो जोड़ण में उन्हनि खे मदद कंदा आहिनि। त प्रोफेशनली हू इंजीनियर आहिनि ऐं पर सिंधियत लाइ डिवोटेड आहिनि। त मां ॾाढे सिक सां, ॾाढे प्यार सां मां नींड ॾियणु चाहींदसि असांजे अदल, असांजे भाऊ कमल मीर चंदानी साहब जिन खे कि उहे अचनि ऐं मूं सां गॾु स्क्रीन शेयर कनि। जय झूलेलाल कमल भाऊ। जय झूलेलाल, सचो सतराम। सचो सतराम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? सब ठीक है, शुक्र है। जी जी, मूंखे यादि आहे तव्हां सां मुंहिंजो जेको असां मिलिया हुआसीं पहिरियों दफ़ो मलेशिया में ई मिलणु थियो हो मुंहिंजो तव्हां सां, ऐं तव्हां सां मां ॾाढो उते प्रभावित थी हुअमि। ऐं थैंक्स टू मुरली अदनानी अंकल, जंहिंजे करे तव्हां असांजे हिन शो में तव्हां सां मां कनेक्ट थी सघियसि कि दातुक साहब ऐं तव्हां हिन शो में आयो। त सभिनी खां पहिरीं त मां चाहींदसि तव्हां पंहिंजी जर्नी जे बारे में, तव्हां पंहिंजे सफ़र जे बारे में असांखे थोरो सो ॿुधायो कि उते कैलिफोर्निया में तव्हां सिंधियत खे जीअरो कीअं रखे वेठा आहियो। ज़रूर। पहिरीं मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, मुरली अदनानी साहिब, डॉक्टर गुरमुख जगवाणी ऐं पीटर दलवानी साहिब जो, ऐं तव्हांजो कविता ख़ासि करे जो हिन सुहिणे प्रोग्राम में तव्हां मूंखे हिते कोठियो आहे। मुंहिंजी जर्नी जे मां तव्हांखे ॿुधायां शुरू थिए थी सिंध खां। मां नथो भायां 10% खां वधीक सिंधी पॉपुलेशन हूंदो जेको अॼु हू आर कनेक्टेड विद द मेमोरीज़ ऑफ प्री पार्टीशन सिंध, माना विरहाङे खां अॻु में जूं यादगिरियूं। मूंखे ख़ुशकिस्मती आहे जो मूंखे उहा यादगिरियूं आहिनि। मां 6 साले जो हैदराबाद सिंध छॾी अथऊं। नोटिस ते कराची में बम फाटो हो ऐं छॾणी पई। स्टेशन ते तमामु सीवियर सर्च हली रही हुई। गन्स खणी मुस्लमान सभिनी जो सामान हिते चेक कयूं। ट्रेन आई त माइटनि असांखे ट्रेन जे दरीअ मां अंदरि मोकिलियो, पाण बीहंदा बीहंदा, ऐं कहिड़ी तरह पंहिंजो अबाणो मुल्क छॾे, माल मिल्कियतूं छॾे, सभु असीं ट्रेन में रवाना थियासीं, अची जोधपुर में पहुतासीं। उते नए सिर सां ज़िंदगी शुरू कई, असांजे माइटनि ज़िंदगी शुरू कई। सिंधी स्कूल हुआ, उन में एडमिशन वरितीसीं। पर उते जो जेको लोकल पॉपुलेशन हो उहे असांखे चेराईंदा हुआ, चिथरूं कंदा हुआ ऐं टॉन्ट बि कंदा हुआ, छो जो असांखे हिंदी कोन ईंदी हुई। ख़ैर इन हालतुनि मां मथे चढ़ियासीं ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते पोइ उते मूं इंजीनियरिंग बि पास कई, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग जी डिग्री वठी। पोइ अची असीं बॉम्बे थियासीं। बॉम्बे में अचण खां पोइ तमामु ख़ुशीअ जो अहसासु महसूसु थियो, छो जो बॉम्बे में सिंधियत तमामु ज़ोर शोर सां हली रही हुई। उन वक़्त ते राम पंजवाणी साहिब, मास्टर चंदर साहिब ऐं ॿिया केतिरा कलाकार, ऐं ईअं चइजे स्कूलनि में, हाई स्कूल में ऐं कॉलेजिस में सिंधियत जो ॾाढो घणो ज़ोर हो। त इहो हिकिड़ो क़िस्मती हुई असांजी जो वी गॉट कनेक्टेड विद सिंधियत। तंहिंखां पोइ जेको ॿियो दौर थो शुरू थिए मुंहिंजे लाइफ जो, उहो आहे 1976 में 3 ॾींहंनि में फॉरेन एक्सचेंज जेका वीसा लिमिटेड हुई $100, त $7.5 खींची ऐं 2 सूटकेस खणी असीं अमेरिका ॾांहुं रवाना थियासीं। वरी अची असां नए सिर पंहिंजी ज़िंदगी ठाही। हिते अचण खां पोइ असांखे ईअं महसूसु थियो त ॼण असांजी कल्चर जेका आहे, चइजो बयाबान आहे, हिते कंहिं क़िस्म जो सिंधी कल्चर कोन हो। मुंहिंजी डॉटर 7 साले जी हुई, हिकिड़ो दफ़ो रोअंदी मोटी चयईं, पुछनि था तव्हांजी चर्च कहिड़ी आहे, तव्हांजो गॉड कहिड़ो आहे, हू आर यू पीपल। तॾहिं मुंहिंजो हिकिड़ो लाइफ जो नओं दौर शुरू थियो। उहो इहो हो त असांखे पंहिंजे ॿारनि खे ऐं नंढी जेका असांजी जनरेशन आहे उनखे असांखे पाण
सिंधियत ऐं पंहिंजे कल्चर जो आइडेंटिटी ऐं नॉलेज ॾियणी आहे, त इहो ॿूटो असांखे पाण पालणो आहे। मुंहिंजी वाइफ मंजू, मुंहिंजी सिस्टर विमल ऐं पोइ मुंहिंजी डॉटर, असां गॾिजी करे पहिरियों दफ़ो गुरु नानक साहिब जो जनम ॾींहुं मल्हायो। उन ते उथियोसीं त जीअं सभु सिंधी कठा थिया त हिकिड़े क़िस्म जो नओं जज़्बो पैदा थियो। पोइ आहिस्ते आहिस्ते असांखे सिंधियुनि पंहिंजे घर घुरायो, गुरुद्वारनि में माण्हुनि घुराइणु शुरू कयो, ऐं पोइ असां अहिड़ी तरह हिंदू टेम्पल में चेटीचंड बि मल्हायो। अहिड़े हिकिड़े ख़ुशी जे मौक़े ते सभिनी सिंधियुनि खे इकठो करे असां हिते एसोसिएशन बि ठाराई। अॼु 35 सालनि असांजी सिंधी एसोसिएशन हिते बर्पा थियल आहे। तमामु वाइब्रेंट कम्युनिटी आहे, तमामु सिक ऐं प्यार सां हू सिंधियुनि जा मेला लॻाए रहिया आहिनि। असां हिते सिंधियुनि गॾिजी करे 2 सिंधी सम्मेलन सैन फ्रांसिस्को में स्पॉन्सर कया आहिनि। ॿियो जेको हो उहो अक्सा जो सिल्वर एनिवर्सरी ते असां 2018 में कयो हो। असां टेम्पल्स में हिते झूलेलाल जूं मूर्तियूं बि स्थापन करायूं आहिनि, चेटीचंड थींदा आहिनि, ऐं ॿारनि खे असीं इन्वॉल्व कंदा आहियूं ऐं यूथ खे इन्वॉल्व कंदा आहियूं, सॼो प्रोग्राम कराईंदा आहियूं। तंहिंखां पोइ बहिराना निकिरंदा आहिनि, छेॼूं थींदियूं आहिनि। असां वटि टैलेंटेड ग्रुप आहे सिंधी कम्युनिटी जो, चौकियूं थींदियूं आहिनि, साधू आसाणियूं सत्संग थींदो आहे। हर तरह सां असीं सिंधी कम्युनिटी खे अहिड़ी तरह ख़ुशीअ सां ॾिसूं था त तमामु पाण में गॾियल आहिनि। ऐं हीअ जेका तव्हां फोटो ॾिसी रहिया आहियो, इहो असां लीला चनेसर जो प्ले, कलाक जो प्ले सिंधी सम्मेलन में पेश कयो हो, मूं ऐं मुंहिंजी वाइफ गॾिजी करे। अरे वाह। असां वटि सिंधियत तमामु ज़ोर शोर सां क़ाइमु आहे। सिंधी असांजा तमामु ख़ुशहाल आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सही चयव तव्हां एॾियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, एॾियूं सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ऐं ही दादा वासवानी सां, दादा जशन वासवानी सां गॾु तव्हांजो फोटो, तव्हांखे उन्हनि जूं आसीसूं बि मिलियल आहिनि। कमल भाऊ, जेको पिछले ॾींहंनि खां मां तव्हां सां ॻाल्हायां पई थी, जेको हिकु ॾाढो तव्हां हेॾा कम ॿुधाया कि मंदिरनि जी स्थापना थी, उते प्रोग्राम्स थियणु शुरू थिया, पर जेको हिकु ॾाढो कमु जेको मुंहिंजे दिलि खे छुई वियो, जेको तव्हां ॿुधायो कि ॿारनि खे तव्हां कनेक्ट करे, ऐं हिन वक़्तु बि पैंडेमिक जे टाइम ते बि हिन वक़्तु बि तव्हां उन्हनि खे ज़ूम ते सिंधी रोमेनाइज़्ड क्लास वठी रहिया आहियो, तव्हां उन्हनि खे ऐं सिंधियत सां जोड़ण जी कोशिशूं करे रहिया आहियो। इन बारे में थोरो असांखे ॿुधाईंदा। ज़रूरु कविता जी। सिंधी ॿोलीअ जे लाइ इहो मुंहिंजो ज़िंदगी जो हिकिड़ो टियों दौरु आहे। मां बैकग्राउंड इंफॉर्मेशन ॾियणु चाहींदुसि। 1852 में अंग्रेज़नि जे राज में सिंध में परसो अरेबिक लिपीअ वारी अरबी सिंधी जेका आहे उहा ऑफिशियली अनाउंस कई वई हुई। उन खां अॻु में 4 ॿोलियूं, 4 लिपियूं हलंदियूं हुयूं, खुदाबादी, देवनागरी, हटवाणकी, गुरमुखी ऐं अरबी। पर हिननि परसो अरेबिक जेका 52 लेटर्स वारी आहे उहा 1852 में शुरू कराई। 1940 में पार्टीशन थियो आहे, त माना 95 साल अरबी ॿोली असांजी सिंधीअ जी जेका तंहिं में सभु कुझु लिखियो वेंदो हो। पार्टीशन खां पोइ, विरहाङे खां पोइ सिंधी जॾहिं आया आहिनि हिंदुस्तान में, सभु टिरी पखिड़िजी विया ऐं केतिरा सिंधी त पोइ ॿियनि मुल्कनि में विया हली। अॼु करे ॾिसजे त सिंधी 90 मुल्कनि में आहिनि, जीअं दतूक शाह ॿुधायो मलेशिया में बि आहिनि। त अहिड़ी तरह 90 मुल्कनि में सिंधी रहनि था। इंडिया में आया उन वक़्त ते अची उन्हनि 900 खनि सिंधी स्कूल खोलिया जिते अरबी ऐं देवनागरी सेखारी वेंदी हुई। ॾुख जी ॻाल्हि आहे त रुगो 4% खनि स्कूल बचा आहिनि जेके सिंधी सेखारीनि था। इन जो कारण स्कूलनि में सिंधी त न जे बराबरि ई आहे। ॾाढो हाणे जेका नई पॉलिसी आई आहे एजुकेशन पॉलिसी, हुन सां कुझु थी थो सघे। फिलहाल त हिते स्कूलनि में सम्झो न जे बराबरि ई आहे। जी तव्हां पंहिंजी ॻाल्हि सची ॻाल्हि आहे। त असांजी जेका नई पीढ़ी आहे सिंधी ॿार
कंपलसरी न हुअण जे करे, असांखे पंहिंजी स्टेट न हुअण जे करे हू सिंधी ॿोली खणनि ई कोन था स्कूलनि में। प्रोविंशियल लैंग्वेज हिंदी खणनि था, त उन्हनि खे सिंधी कोन था खणनि त सिंधी अचे कोन थी। वरी हिंदुस्तान जो अधु हिसो आहे, साउथ इंडिया आहे ऐं ईस्ट इंडिया आहे, अहिड़ा 10-15 आहिनि जिते त देवनागरी बि कोन पाढ़ींदा आहिनि। त असां ॿारनि खे उते हिंदुस्तान में न को अरबी न को देवनागरी पढ़े, अधु हिंदुस्तान में पढ़ण जो मौक़ो नथो मिले। उन्हनि जे हिते मोबाइल ते वञी ॾिसंदा त ॿार छा था कनि, सभिनी खे अॼु कंप्यूटर आहिनि, लैपटॉप्स आहिनि, अंग्रेजी अचेनि थी, त SMS जेका कनि था सा बि कनि था अंग्रेजीअ में। उहा कहिड़ी अंग्रेजी आहे? उहा ट्रांसलिटरेशन आहे। छो? इंग्लिश 26 अल्फाबेट आहिनि ऐं असांजे अरबी में आहिनि 52, त हुन जी जेकी ट्रांसलिटरेशन आहे सा डिस्टॉर्टेड ऐं इनकरेक्ट सिंधी आहे। पर जे हू रोमनाइज़ सिंधी सिखंदा, हाणे रोमनाइज़ सिंधी छा आहे, तंहिंखे 47 अल्फाबेट्स आहिनि ऐं उहा एॾी कामयाबु आहे जहिड़ी कि देवनागरी सिंधी। त रोमनाइज़ सिंधी जेका आहे जंहिं ते असांजो हींअर तमामु घणो ज़ोर आहे, मां उन जे बारे में तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। असीं अमेरिका में आयासीं, असां अची हिते कलाम ऐं बैत ऐं भॼन सिंधीअ वारा इंग्लिश में लिखणु शुरू कया। उनखे असीं चवंदासीं ट्रांसलेशन। पोइ 2008 में असां रूहानी चूंड सिंधी कलाम हिकिड़ो किताबु लिखाए छपायो। 2010 में इंडिया में अहमदाबाद में जेका मीटिंग थी हुई, तंहिंमें अलायंस ऑफ सिंधी एसोसिएशन, जेका अॼु अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन आहे, अक्सा में, ऐं दादा अर्जन दासवाणी उन्हनि जे लीडरशिप में ऐं केतिरा एजुकेशनलिस्ट उते गॾु थिया हुआ ऐं इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी वारा बि आया हुआ। उन्हनि गॾिजी करे रोमनाइज़ सिंधीअ खे उते स्टैंडर्डाइज़ कयो ऐं अडॉप्ट कयो। 2011 सम्मेलन थियो अहमदाबाद में, उन में इहा सिंधी ॿोली लॉन्च कई वई हुई एज ए रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट। उन सम्मेलन ते असीं हुआसीं, दादा अर्जन दासवाणी गॾु आयासीं ऐं उन वक़्तु दादा LK आडवाणी बि उते आया हुआ ऐं अॼु जा जेके असांजा प्रेज़ेंट मिनिस्टर आहिनि उहे उन वक़्तु नरेंद्र मोदी जी, उहे उते जा चीफ मिनिस्टर, गुजरात जा मुख्यमंत्री हुआ, चीफ मिनिस्टर हुआ गुजरात जा। मूंखे यादि आहे। उहो जॾहिं रोमनाइज़ सिंधी उते लॉन्च कई वई त असां अची यकदमि हिते पंहिंजो ॿियो किताबु इशू कयो, रूहानी चूंड सिंधी कलाम बुक नंबर 2। उहो रोमनाइज़ सिंधी लिखियोसीं ऐं तंहिंखां पोइ दादा अर्जन दासवाणी जेको आहे सो उते वेबसाइट शुरू कई www.romanizesindhi.org। उन में ऑडियो ट्रैक बि विधऊं ऐं पोइ असां अची सिंधी क्लासिस शुरू कया। बे एरिया में असां सिंधी क्लासिस शुरू कया। अॼु उनखे 9 साल थिया आहिनि। सिंधी सेखारींदा आहियूं। माइटनि तमामु ख़ुशीअ सां एक्सेप्ट कयो, छो जो 50% ट्रबल घटिजी वई। हुननि खे न को देवनागरी ते सिखणी पई, न को अरबी ते सिखणी पई। ॿारनि जे मथां तव्हांजे चवण जो मतिलबु आहे कि जेका लिपीअ जी परेशानी वञे पई त सिंधी त ॿारनि खे सेखारणी हुई, हाणे तरीक़ा अलॻि अलॻि थी था सघनि। तव्हां हिकु ज़रियो ॻोल्हे वरितो रोमनाइज़ सिंधी जो, ऐं उन सां छा रिस्पॉन्स मिलियो? छा उन सां ॿार वधिया, ॿारनि सिखण जी कोशिशि कई? बिल्कुलु। छा थियो जो माइट परियां परियां ॿारनि खे वठी अचणु लॻा क्लास में। पोइ केतिरनि पाण एडमिट कयो, चऊं साईं असांखे बि सिंधी कोन ईंदी आहे, असांजे माइटनि असांखे कोन पाढ़ी, त असीं तव्हांजे क्लास में वियूं। मूं चयो हा वियो। सॼियूं फैमिलीज़ अची वियूं आहिनि, वॾा बि, ॿार बि पिया सिखनि, माइट बि पिया सिखनि। त उन्हनि में असां ॾिठो त असांखे तमामु सक्सेस मिली आहे। मूंखे हिते लोकल सपोर्ट ॾाढी मिली। किशन कानूगा, दीपा मलाणी ऐं सीमा वासवाणी, ॿियनि सभिनी जी सपोर्ट मिली ऐं असांजी सिंधी एसोसिएशन खे सपोर्ट कयो। त उहे असीं हिते क्लासिस रेगुलरली हलाईंदा आयासीं। ऐं पोइ छा थियो जो असां चयो इन कम खे अॻियां वधाइण जे लाइ, छो जेके वेबसाइट ते लेसन्स आहिनि उहे लिमिटेड आहिनि। असां पंहिंजा हिते लर्न सिंधी 1, लर्न सिंधी 2, ग्रामर रोमनाइज़ सिंधी ग्रामर जा
किताब पाण छपिया। त हाणे ईअं आहे त असीं वॾनि खे नंढनि ॿारनि खे सभिनी खे रोमनाई सिंधी स्क्रिप्ट जा लेसन्स ॾेई रहिया आहियूं। अॼु मूंखे ख़ुशी आहे ॿुधाईंदे त सेपरेट क्लास शुरू कया अथऊं स्कूल चिल्ड्रन जे लाइ ऐं हाणे यूथ ऐं एडल्ट जे लाइ जेके सिलिकॉन वैली में नौकरियूं था तमामु अॻियां वधी विया आहिनि, पर सिंधी ॿोली उन्हनि जी जेका आहे सा पकी न आहे। त उन्हनि असांखे चयो अॼु मुंहिंजो सिंधी क्लास थींदो ज़ूम ते 140 यूथ ऐं एडल्ट्स आहिनि उहे अटेंड था कनि। दादा लक्ष्मण चेलाराम जेके असां वटि हर साल आहिनि उन्हनि जी अॻुवानी में ट्रांसलेशन करे सिंधीअ में सुखमनी साहिब उहा सॼी रोमनाई सिंधी में छपाई ऐं उहा दादा जशन वासवाणी 2016 में उते रिलीज़ कई पूने में। त मां ईअं चाहियां थो त सभिनी खे इहो मैसेज मिले त रोमनाई सिंधी स्क्रिप्ट is a tool and is a means and as an option, additional option to bring Hindi children into the fold of our language. जीअं हू असां सां हमेशह जुड़िया रहनि। मां हींअर जनवरी में इंडिया में होसि त उते मुंहिंजी मीटिंग थी हुई 4 सिंधी कॉलेज जा प्रिंसिपल्स गॾिया मूंखे। मूं उन्हनि खे रोमनाई सिंधी बारे इंट्रोड्यूस कयो। सभिनी इहा ॻाल्हि मञी हीअ त तमामु सुठो ऑप्शन आहे। असांखे पंहिंजे एजुकेशनल सिस्टम में अलॉन्ग विथ अरबी ऐं देवनागरी इहो ऑप्शन बि हुअणु ज़रूरी आहे त ॿार जेके अरबी ऐं देवनागरी नथा सिखी सघनि उहे घटि में घटि रोमनाई सिंधीअ में पंहिंजी सिंधी ॿोली सां कनेक्टेड रहनि। घटि में घटि ॻाल्हाए सघंदा हू इन ज़रिए सां ॻाल्हाए सघंदा, पढ़ी सघंदा, लिखी सघंदा। इन में लिखणु ऐं ॻाल्हाइणु टई आहिनि। आहे बिकॉज़ असांजा चिल्ड्रन तमामु होशियार आहिनि अंग्रेज़ी में, सभिनी खे लैपटॉप्स आहिनि, कंप्यूटर्स आहिनि ऐं फोन्स बि आहिनि। त उन में रोमनाई सिंधी हू आराम सां सभु कुझु कॉन्वर्सेशन करे सघनि था। इन में इहो बि आहे कि घणेई असांजा लिटरेचर सां जुड़ियल माण्हू शायदि असां सां सहमत न हूंदा, थी थो सघे इहो, पर नो डाउट कि ही तमामु सवलो तरीक़ो आहे। मां चाहींदसि कि तव्हां मूंखे ॿुधायो कि मां तव्हांखे रिक्वेस्ट कई हुई कि कुझु ॿार अहिड़ा जेके हुते सैन फ्रांसिस्को कैलिफोर्निया में रहंदे, सच ॻाल्हि त इहा आहे जॾहिं हू अहिड़ी ज़मीन ते रहनि था जिते हुननि जे आसे पासे किथे सिंधीअ जो माहौल आहे ई कोन, पर उन हूंदे बि अगरि तव्हां सां गॾु जुड़ी करे हू सिंधीअ में ॻाल्हाइनि था या सिंधीअ में ॻाइनि था त मूंखे लॻे थो कि इन खां ख़ूबसूरत ॻाल्हि छा थी सघे। त तव्हां हुनजी कुझु आहिनि या न तव्हां सां गॾु केरु अॼु? बिल्कुलु बिल्कुलु, मां चाहींदुसि अॼु मां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो फैमिली आहे भंबाणी फैमिली, उन्हनि जो जेको मनोहर ऐं उनजी ॿारनि जी माउ गायत्री आहे, ॾाढा सुठा संस्कार ॾिना ऐं उहे ॿई ॿार मुंहिंजे सिंधी क्लास में 2012, 13, 14 सालनि में सिंधी पढ़ी विया। तंहिंखां पोइ घर ॻाल्हायूं, रोमनाई सिंधी आहिनि। ऐं अॼु मां चाहींदुसि त अदिति ऐं ज्ञान भंबाणी इहे 2 भाउर ऐं भेनर आहिनि जेके तव्हांजे साम्हूं अॼु हिकिड़ो सिंधीअ में कलाम ॻाए ॾेखारीनि तव्हांखे। अरे वाह, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। साथियों, इहे कोशिशूं बि त घटि कोन्हनि। अदिति ऐं ज्ञान जी, जय झूलेलाल, नमस्कार तव्हां ॿिन्हिनि खे। असांजे लव यू ज़िंदगी में तव्हांजो स्वागत आहे। त साथियों, इहे कोशिशूं बि त घटि कोन्हनि न। हिकु अहिड़ी असां चवंदा आहियूं हमेशह असां सिंधी जेके आहियूं उहे जड़ुनि खां उखड़ियल आहियूं। जॾहिं जड़ियुनि खां उखड़ियल आहियूं त कोशिशूं इहे आहिनि कि थोरी सी मिटी, थोरो सो पाणी, थोरी सी खाद असांखे जिते बि मिली थी वञे उते पंहिंजियूं जड़ूं मज़बूत कयूं। त ही उन कमल भाऊअ जे कोशिशुनि सां, उन्हनि जी महिनत सां इहे कोशिशूं रंग ॾेखारे रहियूं आहिनि। ऐं मां चाहींदसि कि कमल भाऊ तव्हांजी इजाज़त हुजे त हिकु कलाम ॿुधी वठूं असां। ज़रूरु ज़रूरु। ऐं तव्हांखे इन खां पोइ मां ॿुधाईंदुसि ॿिया बि केतिरा ॿार आहिनि जेके इहो साॻियो ॻाए सघनि था, ॿिया बि ॻाए सघनि था, उन्हनि जा नाला ॿुधाईंदुसि मां। असीं हिकु सचो साईं जो कलाम ॻाईंदासीं, नंगड़ा निमाणी दा। जी, मां चाहींदसि प्रदीप जी फुल स्क्रीन ते खणी। नंगड़ा निमाणी दा जीवे कीर पारना,
नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना 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 ओ जीवे दीवे पालना ओ जीवे दीवे पालना ओ जीवे दीवे पालना ओ जीवे दीवे पालना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना मैं आया बंदी आया बेशक बंदी आया मेरी आया बंदी आया बेशक बंदी आया नदी मुझे ढूंढना बन खोलना नदी मुझे ढूंढना बन खोलना ओ बन खोलना ओ बन खोलना ओ बन खोलना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना अपना रे लगस तुझे लारे अपना रे लगस तुझे लारे जोगी नाल चालना सावल आमना जोगी नाल चालना सावल आमना ओ सावल आमना ओ सावल आमना ओ सावल आमना ओ सावल आमना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना यार सचलता लथरे कशाले यार सचलता लथरे कशाले घूंघट खोलना बाबा बोलना घूंघट खोलना बाबा बोलना ओ बाबा बोलना ओ बाबा बोलना ओ बाबा बोलना ओ बाबा बोलना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना 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 ओ 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 जीवे दीवे पालना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना नंगेड़ा निमाणीदा जीवे दीवे पालना जीवे दीवे पालना जीवे दीवे पालना जीवे दीवे जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल नंगड़ा निमाणीदा जीवे तीवे पालड़ा सच पुछो त ही कलाम को सवलो कोन्हे ही ॾुखियो कलाम आहे ऐं तव्हां कैलिफोर्निया में रही करे अहिड़नि कलामनि खे ज़िंदा रखे वेठा आहियो इन खां सुठी ॻाल्हि छा थी सघे कमल जी सचमुच कमल भाऊ
तव्हांखे करोड़ करोड़ वाधायूं। बिल्कुलु साक्षी असांजे साम्हूं ॿार वेठा आहिनि सबूत इन ॻाल्हि जो की तव्हां केतिरी महिनत करे रहिया आहियो हुते। मां त कविता जी तव्हांखे ॿुधाईंदुसि, हाणे ज़ूम जे करे पाण असांजा ॿार वधंदा पिया वञनि ग्रुप में, ऐं जी 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 असां वटि ॿार आहिनि जेके अहिड़ी तरह गॾिजी ॻाए सघनि था। अॼु मां उन्हनि खे कोन वठी आयो आहियां, पर उहे बि आहिनि, कृष्व आहिनि, ॿिए वक़्तु मिलंदो त उन्हनि खे ॿियनि खे बि आणींदासीं। पर असांजे घणा ई मौक़ा मिलंदा। हर कंहिं फंक्शन ते असीं ॿारनि खे इनकरेज कंदा आहियूं। 8-10 ॿार पंहिंजो अची परफॉर्म कंदा आहिनि। गुरु नानक साहिब जे जनम ॾींहं ते 40 ॿार गुरुबाणी अची रिसाइट कंदा आहिनि। असीं इहो दादा लक्ष्मण चेलाराम जेके ईंदा आहिनि हिंदुस्तान मां, असां वटि रहंदा आहिनि अची, त ॿारनि खे यूथ खे असीं इन्वॉल्व कंदा आहियूं। त असांजी इहा ई कोशिशि आहे। ऐं हीउ मुंहिंजे लाइफ जो हीउ जेको टियों दौर हली रहियो आहे, उन पंहिंजे नई पीढ़ीअ खे पंहिंजी सिंधियत सां हमेशह करे रखणो आहे। असीं ग्रास रूट करे रहिया आहियूं। मां चाहियां मूंखे हींअर ॿुधी रहिया आहिनि, इहो हिकिड़ो मैसेज वठनि त असांजो फर्ज़ु आहे त असीं पाण पंहिंजो ॿूटो पाण ॿारियूं, पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजी कम्यूनिटी में जिते बि आहियूं इन्वॉल्व कयूं ऐं उन्हनि सां सिंधी में ॻाल्हायूं ऐं चऊं त महिरबानी करे फ़ख्र सां चओ मां सिंधी आहियां, असीं सिंधीअ में आहियूं, सिंधी आहियूं ऐं सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। तमामु ज़रूरी आहे। ऐं छा कनि घटि में घटि ॿियो कुझु न, त लंच महिल या डिनर महिल जेॾी महिल सॼी फैमिली गॾु पाण में वेही थिए, पंहिंजा लैपटॉप पंहिंजा फ़ोन्स पासीरे रखी पाण में रुॻो सिंधीअ में ॻाल्हाइनि। ॿियो वक़्तु आहे जो सभु को पंहिंजे बिज़नेस जे ॻाल्हियुनि में आहे, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में आहे, पर उहो हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आहे जो माइट गॾिजी वेही पाण में सिंधी में ॻाल्हाइनि, इन लाइ इनकरेज कनि त सिंधी हमेशह क़ाइमु रहंदी ऐं वॾा सभु पाण में गॾु रहंदा। बिल्कुलु, तव्हां एॾी ख़ूबसूरत ॻाल्हि चई, एॾी ख़ूबसूरत ॻाल्हि चई आहे तव्हां। ॻाल्हियूं ॾाढियूं आहिनि भाऊ, ॻाल्हियूं त ॾाढियूं आहिनि ऐं मूंखे लॻे थो हिकु एपिसोड त घटि ई पवंदो, पर वक़्तु घटि आहे। पुठियां असांजा ॿिए स्पीकर्स वेठा आहिनि ऐं ज्ञान ऐं अदिति तव्हां ॿिन्हिनि जी महिरबानी की तव्हां असांजे हिन नंढड़े सॾ ते आया। ऐं कमल भाऊ तव्हांजा लख थोराइता की तव्हां हेॾो सुठो कमु जेको करे रहिया आहियो, एॾा सुठा सुठा कमेंट्स ऐं लाइक्स तव्हांजे लाइ अची रहिया आहिनि। ऐं तव्हांखे बि साथियो, तव्हांखे बि अगरि कमल भाऊअ जा इहे कम ॾाढा वणिया अथव त उन्हनि जे लाइ थम्स अप ज़रूर मोकिलिजो, लाइक ज़रूर कजो, कमेंट्स ज़रूर मोकिलिजो ऐं असांजे हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूर कजो, घणे में घणो शेयर कजो। त तव्हांजी महिरबानी की तव्हां असांजे हिन शो में आया। थैंक यू वेरी मच। जी जी, जय झूलेलाल, सचो सतराम। सचो सतराम। त साथियों वधंदासीं अॻिते। अॼुकल्ह हिकु जेको वाक्य आहे, हिकु जेका लाइन आहे ॾाढी प्रचलित थी वई आहे कि कहिड़ो फ़र्क़ु थो पवे, ऐं ही कहिड़ो फ़र्क़ु थो पवे जॾहिं असां चऊं था ही जेको असांजो स्वभाव थो जेको हिन सां ज़ाहिर थिए त उहो कंहिं बि समाज या कंहिं बि संस्कृतीअ लाइ सुठी ॻाल्हि कोन आहे। साथियों फ़र्क़ु ॾाढो पवंदो आहे। केरु चवंदो आहे मां हिंदीअ में ॻाल्हायां थो त कहिड़ो फ़र्क़ु थो पवे, केरु चए थो मां अंग्रेज़ीअ में ॻाल्हायां थो त कहिड़ो फ़र्क़ु थो पवे। अगरि तव्हांजी कोई मजबूरी आहे उहो त ठीकु आहे, कोई फ़र्क़ु नथो पवे, पर यदि असां सिंधी आहियूं, अगरि असां सिंधी आहियूं ऐं सिंधियुनि सां गॾु वेठा आहियूं ऐं पोइ सिंधीअ में नथा ॻाल्हायूं त पोइ कीअं नथो फ़र्क़ु पवे। ॾाढो फ़र्क़ु पवंदो आहे साथियों। जीअं त मां चयमि कि ही कंहिं बि समाज ऐं संस्कृतीअ लाइ सुठी ही ख़तरे जो संकेत आहे। त इन्हनि ख़तरनि जे संकेतनि खे जेके असांखे इशारा मिलंदा आहिनि जॾहिं असां सिंधीअ में न ॻाल्हाईंदा आहियूं, त इहे इशारनि खे सम्झूं ऐं कोशिशि कयूं कि पंहिंजे आसे पासे में, मुंहिंजे शहर जा नारायण खेमचंदानी साहब, ग्वालियर जा दादा नारायण तालिब साहब, सभु इहे ॾिसी रहिया, असांजा दयाल तालिब साहब प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि ऐं उन्हनि जा कॉमेंट्स मां पढ़ी रही आहियां। उन्हनि खे दिलि सां महिरबानी की उहे असांजे शो खे हिमथाए रहिया आहिनि ऐं असांजे गेस्ट खे पसंदि करे रहिया आहिनि। त साथियों असां सभिनी अटि किथे न किथे तव्हां ॾिसो कि बे एरिया में, कैलिफोर्निया में, जिते कमल भाऊ एतिरा घटि सिंधी हूंदे कोशिशूं करे रहिया आहिनि, त हिते हिंदुस्तान में त असां अलाए छा छा नथा करे सघूं। त पंहिंजी कोशिशूं असां जारी रखूं अॻिते वधण जूं, सिंधियत सां पंहिंजो प्यारु वधाइण जूं ऐं पंहिंजे ॿोलीअ सां प्यारु करण जूं। त साथियों हाणे हलंदासीं असांजे अॻिले सेगमेंट में जेको आहे अंदाज़, माफ़ी चाहींदसि, रंग ज़िंदगीअ जा।
रंग, जॾहिं असां चऊं था रंग त असांजो हुन सां मतिलबु आहे थिएटर या कला जो कोई खेत्र। त साथियों, अॼु मूंसां गॾु हिकु अहिड़ी शख़्सियत असां सां गॾु हिन शो में मौजूदु आहे जंहिंखे मां चवां कि मल्टी टैलेंटेड त शायदि घटि ई थींदो। हुननि केतिरा साल पहिरीं, मतिलबु 4 ॾहाका पहिरीं हिकु नंढड़ी संस्था जी स्थापना कई सिंधुअ जे नाले सां, ऐं हुन सिंधुअ खे अॼु सॼे हिंदुस्तान में ई न, हिंदुस्तान खां ॿाहिरि बि माण्हू सुञाणनि था। छो त सिंधु हिकु अहिड़ी संस्था बणी चुकी आहे कि बिना कंहिं सरकारी माली मदद सां हू पंहिंजे दम ते, पंहिंजे कोशिशुनि सां साल में हुनजा हिकु ई तारीख़ ते हिकु उहे ई प्रोग्राम थियणु ऐं हिकु ई बिल्कुलु वक़्त ते टाइम ते प्रोग्राम शुरू करणु, इहा उनजी निशानी वठी चुकी आहे। जी साथियों, साल जा 3 प्रोग्राम यानी मास्टर चंदर साहब जो जन्मॾींहुं, भगवंती नावाणी बीबी जो जन्मॾींहुं ऐं नारायण श्याम साहब जी जयंती, इन्हनि टिनिनि जा ई ॾींहं सिंधु पोयनि 4 ॾहाकनि खां मनाए रही आहे ऐं सिंधी गॾजंदा आहिनि, उन्हनि खे यादि कंदा आहिनि। ऐं इन में कोशिशूं सिर्फ़ु हिकिड़े शख़्स जूं आहिनि, उन्हनि सां गॾु भले ई उन्हनि जी टीम मौजूदु आहे, पर जेको उहो शख़्स आहे उहो न सिर्फ़ु कवि आहे, न सिर्फ़ु सुठो गायक आहे, न थिएटर आर्टिस्ट आहे, उहो सुठो ऑर्गेनाइज़र बि आहे। त मां ॾाढे सिक सां आमंत्रित करणु चाहींदसि मुंहिंजे पंहिंजे शहर जे श्री नारी लछवाणी साहब जिन खे। नमस्ते। नमस्ते, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा लछवाणी साहब? भाई ॾाढो मज़ो पियो अचे, हिन सुठे माहौल में वेठा आहियूं। इंटरनेशनल जूं एतिरियूं हस्तियूं उन्हनि सां गॾु रूबरू वेठा आहियूं, उन्हनि खे ॿुधूं पिया, ॾाढो आनंद पियो अचे। मलेशिया घुमी आयासीं, कैलिफोर्निया घुमी आयासीं, हींअर भोपाल में अची पहुता आहियूं। जी ॾाढो जी सुठो लॻो, महिरबानी। तव्हांजी पंहिंजी शख़्सियत एतिरी इंस्पायरिंग आहे, एतिरी प्रेरणा ॾींदी आहे कि तव्हां खां घणो ई कुझु सिखण लाइ मिलंदो आहे, पर शायदि असां में किथे कमी आहे जो असां तव्हां खां सिखी न सघंदा आहियूं, तव्हां खां ओतिरो ग्रेस्प न करे सघंदा आहियूं। त सभिनी खां पहिरीं त नारी साहब सां मां इहो पुछणु चाहींदसि कि सिंधियत सां ही जुड़ाव, तव्हांजो ही सफ़र कीअं शुरू थियो? सिंधियत सां जुड़ाव जो ख़ासि कारण इहो त मां हिते रेडियो सां जुड़ियुसि। पहिरीं रेडियो ते मां अनाउंसर हुउसि, उते सिंधी प्रोग्राम मां पेश कंदो हुउसि। 1969 खां वठी 1994 ताईं, माना 25 साल रेडियो ते सिंधी प्रोग्राम पेश कयो मूं। उते अनाउंसर हुअण जे नाते केतिरा ई कलाकार, केतिरा ई साहित्यकार, माना हर तरह जा, उन में संगीत बि अची वियो, त शाइरी बि अची वई, त नाटक बि अची विया, त वॾा वॾा विद्वान, सभिनि सां रूबरू थियणो पियो। उन्हनि खे ॾिसी, उन्हनि खे ॿुधी ऐं प्रेरणा मिलंदी रही त भाई केॾी न वॾी असांजी रिच ॿोली आहे सिंधी, केतिरी असांजी सुहिणी सुठी सताबी तहज़ीब आहे, ऐं उहा ॾींहों पोइ वञे पई घटिजंदी, त उन खे असां अॻिते वधायूं। इन करे असां हिन मैदान सां जुड़ियासीं ऐं अॻिते बि इहा कोशिशि जारी रहंदी। आवाज़ नथो अचे। जी 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 मां कॾहिं त ॾिसंदी आहियां तव्हां किथे कविता जो पाठ कंदा आहियो, कॾहिं कंहिं कवि सम्मेलन में नज़र ईंदा आहियो, कॾहिं ॾिसंदी आहियां तव्हां किथे गीत ॻाईंदा मिलंदा आहियो, कॾहिं कॾहिं त मुंहिंजे नाटक में ई मां सॾु कराईंदी आहियां, भाऊ तव्हांजे लाइ रोल आहे, त तव्हां अची वेंदा। त हेॾो टैलेंट, मतिलबु तव्हां त मल्टी टैलेंटेड आहियो, हिक ई टाइम ते एतिरा कम कीअं मैनेज करे वठंदा, एतिरा इस्मा कीअं जुड़ियो तव्हां सभिनी शयुनि सां? मां अॻे ॿुधायो न त आकाशवाणीअ ते हर तरह जा कलाकार ईंदा हुआ, त उन्हनि मां सिखण जो गुण बि हासिल कंदा वियासीं। जीअं संगीतकार आया, गायक आया, शाइर आया, कलाकार आया नाटक जा, ऐं वॾा वॾा विद्वान आया, ऐं उन्हनि खे ॾिसी ॿुधी उन्हनि मां कुझु सिखी ऐं कुझु करण जी हसरत थींदी हुई, इच्छा थींदी हुई। ऐं ख़ुशि नसीबी सां हिकिड़ो तमामु सुठो ग्रुप असांखे मिलियो, सुठा साथी मिलिया, जो असां उहे सभु कम पाण बि कंदा आहियूं ऐं ॿियनि खे बि करण जे लाइ प्रेरित कंदा आहियूं। ऐं केतिरा ई कलाकार असांजे साम्हूं आया ऐं अॻिते वधिया, उन्हनि नालो कमायो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ऐं असां बि इहो कमु कयूं पिया। सचपच असां हेतिरा ड्रामा कया आहिनि। पहिरीं त मां चाहींदसि कि कोई कुझु यादि अथव तव्हांखे, कंहिं ड्रामे जो कुझु डायलॉग या अंश कुझु यादि अथव? मां चाहींदसि कि दर्शक ज़रूर तव्हांजी एक्टिंग जो थोरो नमूनो ॾिसणु चाहींदा।
जी हिकिड़ो त डायलॉग तोखे ॾिसी बि मूंखे यादि अचे अच्छा अच्छा पाण जी 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 ज़रूर ॿुधायो ज़रूर ॿुधायो। हा हिक ई नाटक में पाण गॾु हुआसीं त हुन हा में हा हा ॾाढो नंढो डायलॉग आहे पर जॾहिं शो पूरो थियो त हर हा कंहिंजे हा वात ते उहो चढ़ी वियो ऐं अच्छा उते कहिड़ो मूंखे नथो यादि अचे। हा तोखे यादि अची वेंदो रुक्मणी नाले सां। अच्छा हा जी 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 जंहिंमें तूं चई ॾेखारियो रुक्मणी न चओ चओ मुंहिंजे बिल्कुलु। हा जी 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 त नंढिड़ो डायलॉग आहे पर उहो एतिरो सुठे नमूने पेश कयो वियो जो माण्हुनि हा जे हा दिलि ते चढ़ी वियो ज़हन में रहियो ऐं जिते बि के दोस्त गॾिजंदा आहिनि जिन उहो नाटक ॾिठो त पहिरीं उहा ई ॻाल्हि चवंदा आहिनि त हिन में तुंहिंजो साथ चाहींदुसि मां। अच्छा जी बिल्कुलु मूंखे जेतिरो यादि ईंदो मूंखे घणो त यादि कोन्हे पर तव्हां शुरू हा कयो बसि त यादि मूंखे अची वेंदो कुझु मूंखे बि। भारत जीअं सॾ में जवाबु ॾिबो आहे न त उन में जी ई जी जी चई थी वेंदो कमु पंहिंजो त जी 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 रुक्मणी जी ॾाढी थी वणी छा चयव? रुक ॾाढी थी वणी वरी 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 छा था हा चओ? वरी ॿियो दफ़ो छा थियो थोरी हा हा जीअं चिड़ाइण जी हूंदी आहे न इच्छा हा 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 त हा हा पोइ रुक्मणी नथी वणी छा था चओ? अड़े ॾाढी थी वणी यादि अची वियो मूंखे यादि अची वियो इहो ई हो रुक्मणी ॾाढी थी वणी ऐं ॾाढो पसंदि आयो जॾहिं असां हॉल खां ॿाहिरि निकितासीं त सभिनी जे हा ज़बान ते इहो ई डायलॉग हो। इहो जी इहो जी जी प्रेम रुक्मणी सावलानी जे निर्देशन में इहो नाटक थियो ॾाढी थी वणी। ॾाढी थी वणी वाह वाह ॿियो बि वाह हिकिड़ो नंढिड़ो डायलॉग हो जी 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 ऐं जी कलाकार मंडल में असां कंदासीं नाटक खेलदास बेगवाणी हा फानी हा साहब जो लिखियलु नाटक हो त उन जी में मां हिकिड़ो अहिड़ो सेट थियो हुउसि ऐं जंहिंखे हम्म पैसे जी ॾाढी बुख आहे लोड़ आहे ऐं हा हा उहो पंहिंजे पुट जे शादीअ जे लाइ चाहे थो त अञा मूंखां वधीक आसामीअ वारो को घर मिले त उते माइटी कंदासीं पर छोकिरे अच्छा खे हिकु अच्छा हा हा मुंहिंजे पुट खे हिकु ग़रीब घर जी छोकिरी पसंदि हुई ऐं हा हा ॾाढो ज़िद भरण ते उहो ॾिसण वियासीं उन छोकिरीअ जे घर पर मुंहिंजे दिलि जी में जी त बेईमानी हुई त भई हुननि खे हा हा नीचो ॾेखारिणो आहे ऐं कहिड़े बि जी नमूने जी ॻाल्हि खे बिगाड़णो आहे ठाहिणो न आहे त हा उते हा बि हिकिड़ो डायलॉग हो हिकु सेंटेंस जो ऐं उहो बि हा ॾाढो हा दिलि ते माण्हुनि जे वेही वियो ऐं उहो बि ॾाढो मशहूरु थियो त जीअं जी ई ॿुधायो मां न हुन ॿुधायो घर में हा जीअं ई मां हुन घर में घिड़युसि हा हा त साम्हूं छोकिरीअ जो पीउ वेठो हो ऐं छतरी ॾियारे चयमि त ही आहे तव्हांजो घर पंखे खे हिकु पर इहा तव्हांजो घर पंखे खे हिकु पर हा मतलब पंखे खे हिकु पर मतलब इहो बेइज़ती करण जो हिन खां सुठो हा नमूनो छा हा थी सघे। इरादो इहो ई हो त हुननि जी बेइज़ती करे कहिड़े बि नमूने हुननि जी बि दिलि खटी थिए ऐं इहा माइटी जी 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 न थिए जी 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 त जी उन जी हिकिड़े हिकिड़े नारी भाऊ डायलॉग जी जी कमु करे वरितो ऐं वाह त ही आहे तव्हांजो घर पंखे खे हिकु पर पर हिन नारी भाऊ मां तव्हांजे लाइ हिकु ॻाल्हि चवणु चाहींदसि ही त ठीकु आहिनि पर मां ॾिठा आहिनि कि जेके जॾहिं इमोशनल कैरेक्टर्स तव्हां कया अथव जेके भावनात्मक कैरेक्टर्स तव्हां कुझु कया अथव जीअं वारिय सदो कोट में तव्हां बाबे जो किरदारु निभायो या विरासत में तव्हां हूअं त बल्लू चोइथाणी साहिब बि हुन में किरदारु निभायो पर बाबे कुझु शोज़ में मूंखे लॻे थो 8 खां 10 शोज़ तव्हां कया आहिनि बाबे जे किरदार में त मां चाहींदसि हा कि हा उन कुझु अहिड़ो इमोशनल कुझु तव्हांजे कंहिं इमोशनल ड्रामे जो कुझु नंढिड़ो सो हा नमूनो। त विरासत जी नाटक जो हिकिड़ो आहे डायलॉग ऐं जी खेरलाल जी बेगवाणी फानी साहब जो लिखियलु नाटक हो ऐं हम्म तुंहिंजी हिदायतकारीअ में असां पेश कयूं पिया रविंद्र भवन भोपाल में जी 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 भाऊ जी 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 25th शो हो सिल्वर जुबली शो हा हो उहो जी मूंखे यादि। त उते घर जे बुज़ुर्ग खे उनजो पोटो दोखे में दौलाब करे वञी ॿुढा आश्रम में छॾे थो अचे जी ऐं जी जॾहिं उहो बुज़ुर्ग आख़िरीअ में शो जे आख़िरी में उहो हा घर मोटे थो जी ऐं को अहिड़ी सिचुएशन ठहे थी त जॾहिं पंहिंजे ॿारनि खे ॾिसे थो त उहो ॾाढो दुखी हम्म, थो थिए त
जिन ॿारनि जे लाइ मां सॼो रतु सतु ॾिनो, सॼी ज़िंदगी ॾिनी, उन्हनि मूंसां ही वेल कयो। त उते हिकिड़ो डायलॉग आहे, उहो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। त गोबिंद मुंहिंजे पोटे जो नालो आहे, सभिनि खां नंढो पोटो आहे, उहो ॾाढो शरारती शैतान, उहो ई मूंखे छॾे आयो। लुचो। त ॾिसो उहो डायलॉग हो, पुट गोबिंद, पुट जॾहिं तूं नंढो हुए तुंहिंजी ॾाॾी गुज़ारे वई पुट, मां अकेलो थी पियोसि, मां अकेलो तोखे कुल्हे ते विहारे सॼे शहर जे घिटियुनि में घुमाईंदोसि पुट, सॼे शहर जे घिटियुनि में घुमाईंदोसि। अड़े तोखे मां कुल्हे ते विहारे जॾहिं घुमाईंदोसि तूं मुंहिंजा कपिड़ा ई आला करे छॾींदो पुट, मुंहिंजा कपिड़ा ई ख़राब करे छॾींदो, पर मां ख़ुशि पियो थींदोसि, मां ख़ुशि पियो थींदोसि पुट। अड़े घर जे आंगण में मां घोड़ो बणिजी तोखे पुठीअ ते विहारे सॼे आंगण में पियो चकर काटाईंदोसि पुट, घोड़ो बणिजी घोड़ो। पर तो मूंखे कुत्तो सम्झी कढी छॾियो पुट, कुत्तो सम्झे। उहोई मूंखे ख़बर आहे कि तव्हांजी जेका इमोशनल कैरेक्टर्स में तव्हां जेका जान विझंदा आहियो उहा अद्भुत हूंदी आहे, ऐं मज़ो अची वेंदो आहे तव्हांजा ड्रामास ॾिसंदे सचपच। हालांकि मूड थोरो सो हू थी वियो, पर मां चाहींदसि कि हाणे हिकु कोई तव्हांजी कविता असां ॿुधणु चाहींदासीं हिते, गीत ॿुधण लाइ वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में, पर कविता ज़रूर मां चाहींदसि तव्हांजी हींअर वेझड़ में ई तव्हां हिकिड़ी मूंखे कुझु यादि नथा अचनि, मूंखे कुझु अखर, पर मां चाहींदसि शायदि तव्हांजे दिलि जे कोई क़रीब जेका कविता हुजे उहा तव्हां असांखे ॿुधायो। भाई कविता त दिलि जे क़रीब छा, जीअं ही प्रोग्राम जो नालो आहे न, लव यू ज़िंदगी, जी जी जी, त असांजे लाइ त इहा लव यू कविता। थैंक यू, महिरबानी, तव्हांजी आसीसूं, तव्हांजूं ब्लेसिंग्स। त असांजे लाइ कविता तव्हांजे लाइ संगीत कविता ज़िंदगी साहित्य, आहे, जी कविता हा संगीत, जी 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 जी, त इन करे असांजे लाइ त आहे लव यू कविता। उन जे हिकिड़ो नंढड़ी क्षणिका आहे, हा हा, मुंहिंजी शाइरी ॼण अॼु जी टेलीफोन डायरी, बस एतिरी कविता आहे। ओ मुंहिंजी शाइरी ॼण अॼु जी टेलीफोन डायरी, केर बि उन ॾे निहारींदो कोन्हे, केर बि उनखे खोलींदो कोन्हे, धुधड़ में धूड़ में पई हूंदी आहे, कंहिंजी निगाह त कोन पवंदी आहे उन ते। त इहा क्षणिका आहे, मुंहिंजी शाइरी ॼण अॼु जी टेलीफोन डायरी। हिकु गज़ल पेश कयां मां। जी जी जी, हू बि पाण खे सही चवे थो, हू बि पाण खे सही चवे थो, केॾो न हेठि लही चवे थो, केॾो न हेठि लही चवे थो। मुंहिंजे अरमाननि खे हू अॼु, मुंहिंजे अरमाननि खे अॼु हू बंदि नोटनि जी ठही चवे थो, केॾो न हेठि लही चवे थो, हू बि पाण खे सही चवे थो। मां बि कयां सभु ऐश अशरतूं, मां बि कयां सभु ऐश अशरतूं, चंदन मथे ते गही चवे थो, चंदन मथे ते गही चवे थो, हू बि पाण खे सही चवे थो। इंतकाम मां वठंदुसि तोखां, इंतकाम मां वठंदुसि तोखां, इंतकाम मतिलबु बदिलो,
बदिलो इंतकाम मां वठंदुसि तोखां मुंहिंजे दिलि में रही चवे थो मुंहिंजे दिलि में रही चवे थो इंतकाम मां वठंदुसि तोखां मुंहिंजे दिलि में रही चवे थो केॾो न हेठि लही चवे थो ठहंदुसि ठहंदुसि ज़रूरु ठहंदुसि 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 ज़रूरु ठहंदुसि सौ भेरा ड्रही चवे थो सौ भेरा ड्रही चवे थो हू बि पाण खे सही चवे थो केॾो न हेठि लही चवे थो माउ किथे ऐं ॿार किथे अथसि माउ किथे ऐं ॿार किथे अथसि सिंधूअ जो जल वही चवे थो सिंधूअ जो जल वही चवे थो हू बि पाण खे सही चवे थो केॾो न हेठि लही चवे थो बेहद ख़ूबसूरत जी महिरबानी जी ॾाढो सुठो लॻो नारी भाऊ तव्हां सां जी जी कुझु चवण था चाहियो हुजे टाइम त हिकिड़ी हिकु मिंट में पूरी थी जी हिकु मिंट में पूरी कयो जी जी हा हिकु मिंट हिकु फरमाइश बि आई रिमझिम जी बरखा खुशलानी असांजी भेण सीता सिंधु भवन मुंबई खां उन्हनि जी फरमाइश आहे कि तव्हां रिमझिम ॿुधायो त अगरि उन्हनि जी फरमाइश पूरी करे सघो त सुठो लॻंदो ज़रूर ज़रूर बरखा त पंहिंजो पाण में रिमझिम आहे न भाई बरखा माना रिमझिम त ठीकु आहे बरखा जी फरमाइश सर अखियुनि ते रिमझिम रिमझिम वणण लॻी आहे रिमझिम रिमझिम वणण लॻी आहे ॿुॾंदड़ दिलि अॼु तरण लॻी आहे रिमझिम रिमझिम वणण लॻी आहे सावण आंदा सावा ॾींहं मौज मचाई आहे मींहं सादी सूदी दिलड़ी मुंहिंजी सादी सूदी दिलड़ी मुंहिंजी मौसम सां गॾु खरण लॻी आहे रिमझिम रिमझिम वणण लॻी आहे बादल बिजली हिकु गॾिजी थिया बादल बिजली हिकु गॾिजी थिया शर्माए सिज चंड लिकी विया सार सताए मूंखे कंहिंजी सार सताए मूंखे कंहिंजी साॼी अख बि फरण लॻी आहे रिमझिम रिमझिम वणण लॻी आहे मस्त फिज़ा पर अखड़ियूं आलियूं मस्त फिज़ा पर अखड़ियूं आलियूं दिल खोले वेठी के ॻाल्हियूं हल्की हल्की हीर हलण सां हल्की हल्की हीर हलण सां बाह बिरह जी ॿरण लॻी आहे बाह बिरह जी ॿरण लॻी आहे रिमझिम रिमझिम वणण लॻी आहे सांत नदी हरकत में आई माना माण्हुनि ते त असरु थिए थो रिमझिम जो पर कुदरत जे जेके बि शयूं आहिनि नदियूं आहिनि पहाड़ आहिनि वण टिण आहिनि बाग़ बगीचा आहिनि जेके सुकी ठोठ थी वेंदा आहिनि ऊन्हारे में उन्हनि में बि हिकिड़ी नई रौनक नई ताज़गी अचणु शुरू थींदी आहे त उन जो असरु नदीअ ते कीअं थो पए उहो हाज़िर आहे सांत नदी हरकत में आई चंचलता मदहोशी छाई अखड़ियूं बूटे जुम्बश जोटे सागर ॾे रुख करण लॻी आहे चए थी हाणे मूंखां रहियो न वेंदो सागर ॾे रुख करण लॻी आहे रिमझिम रिमझिम वणण लॻी आहे ॿुॾंदड़ दिलि अॼु तरण लॻी आहे आख़िरी बंद आहे जॾहिं नदी पहुचे थी सागर जे भरिसां त हुनजे दिलि में कीअं थी हले होॾ कुॾ सोच ज़रा जे साजन ईंदो सोच ज़रा जे साजन ईंदो कुझु कुझु ॾकबो छा छा थींदो
सोच ज़रा जे साजन ईंदो, कुझु कुझु ॾकबो, छा छा थींदो, होश हवास न रहंदा वस में। होश हवास न रहंदा वस में, दिल कंहिं ते अॼु मरण लॻी आहे, दिल कंहिं ते अॼु मरण लॻी आहे, इन्हीअ करे ई रिमझिम वणण लॻी आहे, रिमझिम वणण लॻी आहे, ॿुॾंदड़ दिल अॼु तरण लॻी आहे। वाह महिरबानी। वाह वाह वाह, तव्हांजी घणी घणी महिरबानी नारी भाऊ। मूंखे लॻे थो तव्हांजी कविताउनि खे ॿुधण लाइ हिकु एपिसोड असांखे कवि सम्मेलन जो ई करणो पवंदो, जंहिंमें हर जॻह तां असांजा कुझु कवि भाउर ॾिसी रहिया आहिनि ही प्रोग्राम। महेश मूलचंदाणी साहब, सिंगर असांजा दिलीप लालवाणी साहब, केतिरा ॼणा ॾिसी रहिया आहिनि। ज़रूर ज़रूर हिकु प्रोग्राम कवि सम्मेलन ते ई खपो असांजो। पर तव्हांजी घणी घणी महिरबानी, तव्हां असांजे हिन शो में आया। ऐं मां चाहींदसि की हाणे तव्हां बैक स्टेज रहो ऐं हाणे असां हलंदासीं हिन प्रोग्राम जे अगले सेगमेंट में। महिरबानी महिरबानी। जी साथियों, जीअं त असांजा 2 सेगमेंट, रंग सेगमेंट असांजो संडे ॾींहुं आर्तवार ॾींहुं हूंदो आहे, त हाणे वधीक मां नथी ॻाल्हायां, छो त असांखे वधणो आहे अॻिते सुर ज़िंदगीअ जा। साथियों, संगीत ज़िंदगीअ जो हिकु महत्वपूर्ण हिस्सो आहे। केतिरनि चिंताउनि खां मुक्ति, केतिरनि ॻणतियुनि खां मुक्ति असांखे संगीत ई ॾींदो आहे। हिकु अहिड़ी कलाकार आहे जेका पंहिंजे नंढे हूंदे खां ॻाइण थी शुरू करे, ऐं ॻाइण खां पोइ जॾहिं हुनजी शादी थी थिए त कुझु मजबूरियुनि जे तहत उहा संगीत खां परे त नथी थिए, हा सिंधी गीतनि खां ज़रूरु दूर थी थिए, पर उनखे वापसि वठी अचणु सिंधी मंच ते मुंहिंजे लाइ ॾाढी फ़ख्रु वारी ॻाल्हि रही। जी साथियों, अॼु असांजी जंहिं कलाकारा जा गीत तव्हां शुरूअ में ॿुधा, साईं ओ साईं, ही साईं ओ साईं सिर्फ़ु हिकु प्रार्थना गीत कोन अथव, ही पूनम हुजे, मां हुजां या मुंहिंजे ग्रुप जो कोई बि साथी हुजे, असां सभिनी जे दिलुनि में वेठल हिकु अहिड़ी प्रार्थना आहे जेका असां सभिनी खे गॾु रखंदी आहे। मध्य प्रदेश जे अलावा ॿियनि शहरनि में, मध्य प्रदेश जे ॿाहिरि ॿियनि राज्यनि में, ॿियनि शहरनि में असां हिकु ग्रुप जे तौर ते जॾहिं कार्यक्रम प्रस्तुत करणु वेंदा हुआसीं त कार्यक्रम खे हिन गीत सां शुरू करण जो आनंद ई अलॻि हूंदो हो। पूनम 10 साल पहिरीं जॾहिं हुनजी शादी थी, हिन वक़्तु मुंबई में बेस्ड आहे, ऐं इलाहाबाद बैंक जेका हाणे इंडियन बैंक में मर्ज थी चुकी आहे, उन में प्रोबेशनरी ऑफिसर आहे, ऐं पंहिंजी नौकरीअ जी मजबूरियुनि, पंहिंजे परिवार ऐं पंहिंजे ॿारनि जी मजबूरियुनि जे तहत ॿारनि खे पालण, हुनखे वक़्तु ॾियणो हो, तंहिं करे हूअ थोरो सो सिंधी संगीत सां दूर थी वई। पर हुनखे पकड़े करे अॼु वरी लव यू ज़िंदगी इन शो सां हुनजी हिकु नई शुरूआत थी रही आहे, ऐं मूंखे उमेद ई न विश्वास आहे तव्हां सभिनी खे ॾाढो मज़ो ईंदो हुनजी आवाज़ ॿुधण में, हुनजा सुर ॿुधण में। त मां ज़ोरदार ताड़ियुनि सां इनवाइट करणु चाहींदसि पूनम वासवाणीअ खे। धन्यवाद कविता दी, and I'm very very thankful to you for being a part of this show. सच में मूंखे ॾाढो प्राउड टू फील थिए कि मां 10 साल खां पोइ आई आहियां और तव्हांजे शो में आई आहियां। तव्हां मूंखे छिके करे हिन शो में वठी अची आहे। छो त जेको तुंहिंजो पहिरीं जेको रिस्पॉन्स हो, छो त पूनम एतिरी सुरीली आहे, एतिरी सुरीली आहे, मतिलबु मूंखे उहे ॾींहं यादि आहिनि जॾहिं असां ट्रेन में हूंदासीं, कंहिं प्रोग्राम ते वेंदासीं, सभु कुझु माण्हू सुम्ही पवंदा हुआ ग्रुप में, ऐं पूनम ऐं मां अधु राति ताईं जागी करे असां गीत गुनगुनाईंदा हुआसीं असांजे पसंदि जा। सुम्हियलनि खे उथारींदासीं, जेके सुम्हियल हूंदा उनखे उथारींदासीं। बिल्कुलु। त मां चाहींदसि कि ॻाल्हियूं बि कंदासीं, पर पहिरीं तव्हांखां गीत ॿुधणु चाहींदासीं। तव्हां छा ॿुधाइण वारा आहियो असांखे? हिकु पाकिस्तानी कलाम आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, उमेद कंदसि तव्हांखे बि वणंदो, सभिनि खे वणंदो, त इजाज़त आहे पेश करणी। बिल्कुलु, ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर, तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर, तेरी सोच पर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर, तेरी सोच पर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा
आहे तुझे पछर बंधने नंधने आहे तुझे पछर ये तेरी सोच पर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देर कर दिल भरे थी मिठा हल काचो घूमो ककरन माँ पियो टकरन ते घूमो दिल भरे थी मिठा हल काचो घूमो ककरन ता पियो टकरन ने घूमो इश्क तूफान तंग आहे शहर इश्क तूफान तंग आहे शहर ए तेरी सोच पर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देर कर तू भली दिलरुबा नाज कर देर कर। धन्यवाद। वाह पूनम, हेॾनि सालनि खां पोइ तव्हांखे लाइव ॿुधण हिन जो अलॻि ई मज़ो अची रहियो आहे, ॾाढो आनंद अची रहियो आहे। ऐं मां चाहींदसि कि कुझु पॉपुलर सॉन्ग हिकु तव्हां ॾाढो हर शो जी एंड असांजी हुन गीत सां थींदी हुई, छाकाणि त टाइम ॾाढो थी वियो आहे, त हू जेको ॻाईंदा आहियो जीअं मुंहिंजी सिंध, त मां चाहींदसि कि उहो तव्हां जिए सिंध वार जिए सिंध वार जी 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 त असांजे हर शो में उहो गीत तव्हां ज़रूर ॻाईंदा हो, त उनखे खणंदो त मूंखे लॻे थो आनंद ईंदो। ऐं मां चाहींदसि कि स्क्रीन ते इन बिटवीन असांखे साइड में असांजे महिमाननि खे बि घुराए वठंदा प्रदीप जी, विच में ही गानो शुरू थिए त मूंखे लॻे थो असां हथ खणी करे सभु ॼणा पूनम खे एप्रिशिएट करे सघंदासीं। जी सदा सिंधु जी झोली मारूड़न जी मिठड़ी बोली गई, सदा सिंधु जी झोली मारूड़न जी मिठड़ी बोली, गली गली घर घर गूंजी सिंध अमर जा नारा 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 नारा। जी सिंध वार जियन सिंधी टोपी अजरक वार जियन, जी सिंध वार जियन सिंधी टोपी अजरक वार जियन, गई सदा सिंधु जी झोली मारूड़न जी मिठड़ी बोली, गली गली घर घर गूंजी सिंध अमर जा नारा नारा नारा। जी सिंध वार जियन सिंधी टोपी अजरक वार जियन, सिंध वार जियन सिंधी टोपी अजरक वार जियन। दाग कुतने तीर पचन मौल करे वरी हेल बसन, दाग कुतने तीर पचन मौल करे वरी हेल बसन, हर काची काचो घर में बारन पारा कारा 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 कारा। जी सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन, जी सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन, गई सदा सिंधु जी झोली मारूड़न जी मिठड़ी बोली, गली गली
मर जाना ना 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 जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंधड़ी माला मालू जी हर माण्हू हित खुशहाल हुजे सिंधड़ी माला मालू जी हर माण्हू हित खुशहाल हुजे खुशियुनि में प्यारा दुल्हन ही नंढड़ा ॿार प्यारा यारा जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी गली सदा सिंधू जी झोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली घर घर गूंजी सिंध अमर जाना ना 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 जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी मौजन में महराणो जे सावक सुरहाणो जे मौजन में महराणो जे सावक सुरहाणो जे झुमट ते प्या झुमरियूं हड़न ही सागी जमाटे सारा 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 जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी तेरी सदा सिंधू जी झोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली घर घर गूंज सिंध अमर जाना ना 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 जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा 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 जी जय झूलेलाल वाह 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 सचमुच मज़ो अची वियो पूनम ऐं 10 सालनि खां पोइ बि पूनम जी आवाज़ में मां जेके कमेंट्स पई पढ़ां की तव्हांजी आवाज़ में जेको सोज आहे मतिलबु जेको सुर अञा ताईं तव्हांजा बिल्कुलु जॻह ते आहिनि ऐं ॾाढो सुठो लॻो मां चाहींदसि की असांजा होस्ट डॉक्टर पीटर पीतांबर डलवानी मुरली अदनानी साहब असां सां गॾु असांजा महिमान बि मौजूदु आहिनि इन खां पहिरीं की असां प्रोग्राम खे अंतिम दौर में वठी वञूं तव्हां कुझु चवणु चाहींदव जी पीटर साहब तव्हां कुझु चवणु चाहींदव मां बसि असांजा प्रेसिडेंट दत्तुक शाह साहब खे थैंक यू चवंदुसि ऐं मिस्टर कमल सां एक्चुअली प्रोग्राम अधूरो थियो मिस्टर कमल खे वरी हिकु दफ़ो घुराईंदासीं घणाई कुझु पुछणो हो पर गुरमुख साहब खे ॿिए फंक्शन ते वञणो पियो न त हुन ॾाढी वॾी लिस्ट ठाहे रखी हुई मिस्टर कमल खां पुछण जे लाइ साईं वरी तव्हांखे असां तकलीफ़ ॾींदासीं ऐं पूनम जी त लाजवाब हुई ऐं इन्हनि खां वधीक त असांजा मिस्टर नारी साईं मां तव्हांखे फर्स्ट टाइम लाइव ॿुधो आहे पर वेरी अमेज़िंग थैंक यू कविता जी थैंक यू जय झूलेलाल तव्हां सभिनी जी दिलि सां महिरबानी मां चाहींदसि मुरली अंकल तव्हां बि थैंक्स चई छॾियो सभिनी खे त मां प्रोग्राम खे लास्ट दौर में आख़िरी दौर में वठी वञा तमामु सुठो लॻो मिस्टर दत्तुक शाह तमामु बहितर नमूने पंहिंजे अलायंस जे बारे में ॿुधायो ऐं सॼे दुनिया खे मैसेज ॾिनई त असांजा हिकु प्राइम ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं इहा सम्झो त दुनिया में मशहूरु आहे ऐं अॻियां प्रोग्राम असांजो
नेक्स्ट जेको सम्मेलन आहे उहो पुणे में थींदो। दत्तुक शाह, तव्हांजी महिरबानी त असां वटि आया ऐं कमनि लाइ त मूंखे अखर ई कोन्हनि के जेको अॼु हिन सम्झायो त सिंधी घटि में घटि अहिड़ो नमूनो हुजे जो ॻाल्हाए सघनि, उन जो ज़रियो ॻोल्हणो आहे। अॼु सॼी दुनिया में सिंधी पखिड़िजी विया आहिनि। अॼु 5-6 स्टेट्स जेके इंडिया में आहिनि जिते सिंधी घणा रहनि था, पर तव्हां साउथ वेंदा न हिंदी थी अचे न देवनागरी थी अचे, उन्हनि जो छा? या बंगाल ऐं उन पासे वञो पटना पासे, उन्हनि जो छा? असांजा जेके ॿाहिरि एनआरआई आहिनि उन्हनि जो छा? त चवण जो मतिलबु छा आहे, ज़रियो वक़्त सारू बदिलाव ईंदो आहे। मूंखे तमामु सुठो लॻो, काफ़ी सुठी महिनत कमल कई आहे ऐं इहो ॿियो न त हिकिड़ो ॻाल्हाइण जो त ज़रियो आहे। महिरबानी कमल जी, तव्हांखे असां वरी घुराईंदासीं। ऐं असांजो मिस्टर नारी हिकु सुठो कलाकार आहे, सुठी पंहिंजी जेका हिननि एक्टिंग ॾेखारी या जेके हिन पंहिंजा गीत ॻाया या शाइरी कई, ॾाढी सुठी लॻी। ऐं पूनम बि 10 सालनि खां पोइ बि जेकॾहिं मां चवां त आवाज़ उन्हनि जो तमामु सुरीलो बुलंद आहे। महिरबानी, सभिनी महिरबानी। कविता थैंक यू तव्हां जेको अॼु प्रोग्राम हलायो तमामु सुठो लॻो। मिस्टर पीटर थैंक यू वेरी मच, हमेशह जुड़िया रहो। वरी असां ॿिए हफ़्ते अचण वारा आहियूं। थैंक यू वेरी मच, गुड नाइट। तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं हमेशह ईअं ई गॾु हुजऊं, सदाईं गॾु। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय सिंधी। जय जय सिंधी, जय झूलेलाल, जय झूलेलाल। पूनम ॾाढो सुठो, नारी तमामु सुठो। महिरबानी साईं, महिरबानी। त साथियों, ॾिठो अथव असांजो कोई महिमान किथां हो त कोई महिमान किथां, पर दुनिया जे कुंड कुर्छ में रही करे सिंधी जिते बि आहिनि उते कहिड़े न कहिड़े नमूने पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे संस्कारनि सां पाण खे जोड़े रखियो अथऊं। ऐं इहे कोशिशूं बि घटि थोरी आहिनि। अगरि हू कोशिशूं कनि था त सिधी सी ॻाल्हि आहे, हू नई टहीअ में बि इहे कोशिशूं पहुचाईंदा ऐं उन्हनि खे बि सिंधियत सां जोड़े रखंदा। दोस्तो, ज़िंदगी घणो कुझु सेखारींदी आहे, कॾहिं खिलाईंदी आहे त कॾहिं रुआरींदी आहे, पर जेको हर हाल में ख़ुशि रहंदो आहे ज़िंदगी उन्हनि जे अॻियां सदाईं सर झुकाईंदी आहे। त साथियों, असां बि पंहिंजे कोशिशुनि सां, पंहिंजे प्रयासनि सां, पंहिंजे इनपुट सां इहो कोशिशि कयूं कि पंहिंजी ॿोलीअ सां जुड़ियल रहूं। असांजे व्यूअर्स सां मां हिकु गुज़ारिश ज़रूरु करणु चाहींदसि, जॾहिं असांजो शो ॾिसो था त पंहिंजे लाइक्स कमेंट्स सां असांजे हिन प्रोग्राम खे शेयर करे घणनि खां घणनि सिंधियुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदा, ताकी असांजी जेका दिलि जी ॻाल्हि आहे, असांजे जेके मन जूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ताईं पहुची सघनि। त साथियों, हाणे हिकु हफ़्तो तव्हां सां मुलाक़ात न थींदी, मुलाक़ात थींदी अॻे छंछर ते, जॾहिं असां सां गॾु हूंदा हिंदुस्तान ई न विश्व जे कुंड कुर्छ मां जुड़ंदा असां सां गॾु केतिरा अहिड़ा टैलेंटेड महिमान जेके पंहिंजे पंहिंजे खेत्र में कीअं पंहिंजी ज़िंदगीअ सां गॾु कीअं सिंधियत जी सेवा करे रहिया आहिनि, पंहिंजी कहाणियुनि सां गॾु तव्हांजे साम्हूं हूंदा। तेसि ताईं तव्हां सभिनी सां इजाज़त चाहींदसि ऐं इहो ई चवंदसि कि सिंधी आहियो, सिंधीअ में ॻाल्हायो ऐं सिंधीअ सां प्यार कयो। नमस्ते, लव यू ज़िंदगी।